बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, जॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थोणीअ तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं साण खणी मौजूदु आहियां। ऐं हीअ अङण अवां जो पंहिंजो, हीअ मंच अवां जो पंहिंजो। ख़ूबसूरत ॻाल्हि इहा हूंदी आहे त प्रोग्राम में अवां बि शामिलु थी सघंदा आहियो। स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो, सो ज़रूरु डायल कजो, अॼु जे प्रोग्राम में शामिलु थिजो। ऐं सुबुह जो जॾहिं प्रोग्राम खे शुरू कंदी आहियां ऐं जॾहिं घर खां हिन स्टूडियो ताईं मां ईंदी आहियां त काफ़ी सारियूं शयूं मुंहिंजे ज़हन में हूंदियूं आहिनि, या कुझु शयूं जेके आउं रेंडमली पढ़ंदी आहियां, या कुझु शयूं जेके आउं सिलेक्टेड पढ़ंदी आहियां, त पोइ काफ़ी सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि अवां सभिनीनि सां शेयर करण जे लाइ। सुबुह जी शुरूआति जॾहिं कबी आहे त यकीनन उन मालिक जे नाले सां उहा शुरूआति कजे थी। ऐं इंसानु जॾहिं बि पंहिंजे कमकार जे लाइ निकिरंदो आहे त नेक नियती सां निकिरंदो आहे। अच्छा, तव्हां दुनिया जा ख़ूबसूरत इंसान खणो, तव्हां दुनिया जा सक्सेसफुल माण्हू खणो ऐं उन्हनि जी ज़िंदगी जो तव्हां पैटर्न ॾिसो त हिकिड़ो ज़िंदगी जो उसूल तव्हांखे मिलंदो त उहे माण्हू ॾाढा रेग्युलर, पंचुअल ऐं हर मामले में तव्हांखे जेको आहे न उहो परफेक्शन जो हिकिड़ो सबक़ु ज़रूरु ॾींदा। सो इहो ॾुखियो हूंदो आहे त इंसानु परफेक्ट थी सघे, हा, पर इहो ज़रूरु थी सघे थो त इंसानु थोरो परफेक्शन जे क़रीब वञे, वेझो वञे। ऐं उहो सभु प्रैक्टिस सां थींदो आहे। जेकॾहिं असां सुबुह जो सवेर उथणु पसंदि ई कोन था कयूं त पोइ असां इहा उमेदु कीअं रखूं था त असांजो कोई मैजिक न आहे असां वटि, इहा उमेदु असां नथा रखी सघूं त हर कमु असांजो जेको आहे न उहो परफेक्शन सां थिए। सो हर कम जे लाइ महिनत ज़रूरी हूंदी आहे। ऐं आउं कॾहिं कॾहिं ॾिसंदी आहियां डिफरेंट वीडियोज़, ऐं मां सोचंदी आहियां त जॾहिं मुख़्तलिफ़ दुनिया जी फील्ड्स ते नज़र पवे थी त केॾियूं त ॾुखियूं मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, पर इहो बि ज़हन में क्लिक थींदो आहे त जेको माण्हू जेको कमु कंदो आहे न त पोइ उहो पंहिंजे लाइ आसानी ज़रूरु तलाश करे वठंदो आहे, या उन कम सां जेका उनजी मोहबत हूंदी आहे, उन महिनत सां उनजी जेका मोहबत हूंदी आहे, उनजी जेका सचाई हूंदी आहे, उहा उन कम खे उन इंसान जे लाइ आसान ज़रूरु करे छॾींदी आहे। हिकु डॉक्टर ऐं उहो जेकॾहिं सिंगर हुजे, छो त चयो वञे थो त जेकॾहिं अव्हां हिकु प्रोफेशन में आहियो त पोइ उनखे सुहिणे अंदाज़ में इंसानु निभाइण जी जॾहिं कोशिशि कंदो आहे त पूरी जा पूरी ज़िंदगी इंसान जी उन में ख़तमु थी वेंदी आहे। ऐं अञा बि लास्ट में बि हू चवंदो आहे त अञा बि सिखण जो मौक़ो मूं वटि जेकॾहिं हुजे त आउं सिखां, छो त सिखण वारो जेको अमल आहे उहो कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे। ऐं वरी सिंगिंग जी दुनिया जे बारे में जॾहिं सोचबो आहे त यकीनन हिकु गहरो समुंड आहे ऐं हिकु वॾी दुनिया आहे जिते तव्हांखे घणो कुझु सिखण जे लाइ मिले थो। ऐं दुनिया जा वॾा जेके गायक आहिनि उन्हनि जे आख़िरी इंटरव्यू खे बि तव्हां जेकॾहिं कॾहिं रेंडमली को क्लिप तव्हांखे मिली वञे त हू चवंदा त ॾाढी वॾी दुनिया आहे, अञा हिकु ज़िंदगी ॿी मिले, जेकॾहिं अञा ॿियो जनमु मिले, अञा ॿियो जनमु मिले, उनखां पोइ ॿियो जनमु मिले, तॾहिं बि उहो जेको सिखण वारो अमल आहे न उहो शायदि कॾहिं कोन खुटंदो। जनाब, मुंहिंजे अॼु हिन साम्हूं वारी सीट ते जेके आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, जनाब पाण ॾाढा ख़ूबसूरत इंसान आहिनि, पाण डॉक्टर आहिनि ऐं गॾोगॾु पाण सिंगर बि आहिनि। प्रोफेशन आउं ॿुधाए चुकी आहियां, पाण डॉक्टर आहिनि, डेंटिस्ट आहिनि ऐं जी जनाब सिंगर आहिनि, BDS MS इन ओरल सर्जरी हुननि हिकिड़ी महिनत कई आहे। ऐं हुन महिनत खां पोइ जनाब पाण पंहिंजो नालो जेको आहे न हिन समाज में जेकॾहिं असां काउंट कराईंदा आहियूं त हुनजे पोयां यकीनन हिकु महिनत हूंदी आहे। ऐं ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली डॉक्टर गोविंदा शर्मा साहब जन जी। तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में, हिन मंच ते तव्हांखे वेलकम चऊं था। थैंक यू हैव अ गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग टू यू। थैंक यू। तव्हांजी अपीयरेंस अॼु जे प्रोग्राम में आहे ऐं यकीनन आउं कोशिशि कंदसि त अव्हांखे ई पूरो जो पूरो वक़्तु ॾियूं ऐं खोड़ सारियूं अव्हां सां ॻाल्हियूं कयूं, अव्हांजो पैशन एंड प्रोफेशन ऐं हिकु ख़ूबसूरत प्रोग्राम पंहिंजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचाए सघूं। उनखां अलावा जी जनाब उन्हनि सां टीम बि उन्हनि जी मौजूदु आहे। कीबोर्ड ते हरीश असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हांखे वेलकम चऊं था प्रोग्राम में। ऐं शिवा असां सां गॾु ढोलक ते मौजूदु आहिनि, तव्हांखे वेलकम चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। जी डॉक्टर साहब, न्यू गेस्ट जॾहिं उनजी अपीयरेंस हुजे थी त हिकिड़ो सादो सिंपल मुंहिंजो सुवालु हूंदो आहे, सुबुह जी मॉर्निंग जो इहो जेको टाइम हुजे थो न उहा सुबुह कीअं हूंदी आहे? उहो सुबुह एतिरी त ख़ूबसूरत हूंदी आहे जेतिरो हीअ सुबुह मेहरान शो आहे असांजे लाइ। त जेॾीमहिल उन सुबुह में तव्हां जेको पहिरीं बि ॿुधायो त जेॾीमहिल उन सफ़र में उतां खां हेसि स्टूडियो ईंदी आहियां त मां ख़ूबसूरत मंज़र ॾिसंदी आहियां, त उहो सेम अॼु असां सां थियो। असां बि जॾहिं उन सुबुह जो उहो मंज़र ॾिसंदा हुआसीं त पखियुनि जूं ॿोलियूं हुजनि,
ऐं उन खां अलावा जेके गुल टिड़ंदड़ हुजनि उन्हनि खे ॾिसी करे हिकिड़ो रूह खे सुकून अचे थो ऐं उहा नेचर ॾिसी करे ऐं जेको तव्हां ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त जेको सुबुह मां सवेर उथी महिनत कंदो आहे उनखे फल ज़रूरु मिलंदो आहे। पोइ जेको सुबुह मां उथे थो ऐं पंहिंजी सुबुह जल्दी करे थो उहो अॼु जे दौर जो कामयाबु तरीन इंसानु आहे। यकीनन ईअं ई आहे। अच्छा, इहो ॾिसंदा आहियो त अॼु जो नौजवान चाहींदो आहे त तिरीअ ते असांखे बेश्त मिली वञे। बिल्कुलु अहिड़ा नौजवान आहिनि जेके चवंदा आहिनि असांखे उन्हनि जी सुबुह ई जेको आहे से शाम जो 5 बजे थींदी आहे, पर आउं सम्झंदो आहियां त उहा सुबुह न आहे, उन्हनि पंहिंजो सॼो ॾींहुं वञाए छॾियो, उन्हनि पंहिंजो ॾींहुं वञाए छॾियो। ऐं बहरहाल वधीक ॾियण वारो ऐं वठण वारो त रब आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका तव्हां वारी ॻाल्हि ॾाढी मूंखे वणी जेका तव्हां स्टार्ट में पंहिंजे व्यूअर्स सां शेयर कई, उहा इहा त जेको सुबुह जो सवेर उथे थो ऐं पंहिंजे रूटीन ते कमु करे थो उहो अॼु जो कामयाबु तरीन इंसानु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, थोरो शुरूआत खां शुरू कंदासीं। आउं चाहींदसि त सिजावल सां अव्हां जो तालुक़ु आहे ऐं उहो अबाणो ॻोठु अव्हां जो जनम भूमि हमेशह ॾाढी अज़ीज़ हूंदी आहे। उहे नक्श अव्हां जे ज़हन ते यकीनन चिटियल हूंदा, उहो नंढपण, उहो स्कूलिंग, कॉलेज एंड देन यूनिवर्सिटी। सो इहो सफ़र तव्हां अॼु जे प्रोग्राम में शेयर कंदव असां सां? बसि सफ़र इहो हो त आउं हिकिड़े सुजावल जेको हाणे त डिस्ट्रिक्ट आहे पर पहिरीं हिकिड़ो ॻोठु हुयो नंढड़ो, सर्वेच सुजावली जी नगरी सां सुजावल मशहूरु आहे, सुञातो वेंदो आहे। जेको साईं सर्वेच साहिबु गीत लिखियो हो, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं, त उन गीत जे मुताबिक़ जेको आहे से उन नगरी खे सुञातो वेंदो आहे। बिल्कुलु अॼु ॾींहुं ताईं मां उन नगरी जो आहियां, सर्वेच सुजावली जी नगरी आहे। ऐं मुंहिंजो जनमु जेको थियो से सुजावल में थियो। मुंहिंजा जेके असांजूं 7 पीढ़ियूं सुजावल खां अचनि पियूं। बेसिकली आउं पाण दीवान आहियां, ब्राह्मण आहियां, ऐं मूं जेका पंहिंजी स्कूल लाइफ गुज़ारी उहा बि सुजावल में गुज़ारी। उनखां पोइ कॉलेज लाइफ फस्ट ईयर इंटर उहा बि जेको आहे सुजावल में गुज़ारी। उनमें काफ़ी बहितरीनु उस्तादनि मुंहिंजो साथ ॾिनो त आउं उतां खां सिलेक्ट थियसि लम्स में। लम्स जामशोरो मां मूं BDS कई आहे, ऐं BDS करण खां पोइ जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त BDS हिकिड़ो डेंटिस्ट मतिलबु ॾंदनि जो डॉक्टर जेके छॾियो वेंदो आहे, उन करण खां पोइ जेको आहे मूं यकदमि पंहिंजी लाइफ में वरी ओरल सर्जरी में MSc कई, मास्टर्स कई, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहा बि मूं क्लियर कई आहे। मूंखे रिसेंटली 6 महीना थिया आहिनि ऐं उहो दौर हलंदो रहे पियो। उन ई फील्ड खे असीं कंटिन्यू कयूं पिया। ऐं उन सां गॾोगॾु जेकी मुंहिंजी सिंगिंग जर्नी आहे उहा बि हीअं सम्झो त जॾहिं आउं 5 सालनि जो हुउसि त मूंखे मुंहिंजो चाचा वॾो जेको गुज़ारे विया पाण मरहूम साईं मगन लाल शर्मा, उन मूंखे ॿाह मां जॾहिं स्टेज ते चाढ़ियो हो त अॼु तूं ॻाईंदे, ऐं उहो स्टेज मकली माता मंदिर सिंह भवानी जो स्टेज हुयो, ऐं उन 5 सालनि जी उमिरि खां वठी ऐं अॼु ताईं उनखे कंटिन्यू रखां पियो। माशाल्लाह, ज़बरदस्त, हिकिड़ो ख़ूबसूरत तव्हांजी ज़िंदगी जो सफ़र। अच्छा, BDS डेफिनेटली जेको उहो मेडिकल जो स्टूडेंट हूंदो आहे उनजो हिकिड़ो वॾो ख्वाबु हूंदो आहे। पोइ जॾहिं सिलेक्शन थी वेंदी आहे ऐं उहो जॾहिं ॾिसंदो आहे त मां पैसा नथो भरणु चाहियां ऐं ठीकु आहे मां हिन में ई कंटिन्यू कयां थो, सो इहो कीअं हुयो साइड? हाँ, बसि इहो हूंदो आहे त BDS जॾहिं मुंहिंजी BDS में सिलेक्शन थी हुई त मुंहिंजो डिस्ट्रिक्ट में 14 सीट्स हुयूं, 12 MBBS हुयूं ऐं 2 BDS हुयूं। त मुंहिंजो 13 नंबर हुयो त मूंखे घर वारनि चयो त हाणे तूं सेल्फ ते MBBS वठी छॾ, पर दौर जे वक़्त जे मुताबिक़ छाकाणि जेके आहिनि से कुझु माण्हू मिडिल क्लास हूंदा आहिनि, सेल्फ जी फीस तंहिं दौर में 5 लख रुपया हूंदी हुई, हाणे त उहा डबल आहे। पर बसि मूं चयो न, बसि मां BDS कंटिन्यू कयां थो, ऐं उन BDS खे कंटिन्यू करे अल्लाह साईं जा लख शुक्र आहिनि त मतिलबु बसि चवंदा आहिनि उहो घरु हले पियो, बसि ईअं चवंदा आहिनि घरु हले पियो। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हां जूं 2 क्लिनिक्स आहिनि ऐं यकीनन सुठे अंदाज़ में उहे क्लिनिक्स बि हलंदियूं हूंदियूं ऐं गॾोगॾु वरी सिंगिंग। सो कॾहिं ॾुखियो न लॻो डॉक्टर साहिबु स्टडी खे कंटिन्यू करणु, वरी छो त हीअ जेको सिंगिंग वारी फील्ड आहे इहा बि ॾाढी ॾुखी आहे न? हाँ, एक्चुअली ॾुखियो त डेली लॻंदो आहे, पर जॾहिं पढ़ाई जो दौर हूंदो आहे या क्लिनिक टाइम हूंदो आहे, छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त इवेंट्स जेका हूंदा आहिनि तक़रीबन राति जो हूंदा आहिनि, त पोइ असांजो इहो ई हूंदो आहे त या त को वीकेंड रखिजे, सैटरडे संडे ऑफ हूंदो आहे, पोइ बसि उन ॾींहुं इहो असांखे कॉम्प्रोमाइज़ करिणो पवंदो आहे। जेकॾहिं असीं सुबुह जो 6 बजे बि घरु ईंदा आहियूं त तव्हां वरी ॻाल्हि ई अची वई टू द पॉइंट की सुबुह जो वरी सवेर उथी उन रूटीन खे कंटिन्यू करिणो पवंदो आहे, निंड सां थोरो कॉम्प्रोमाइज़ करिणो पवंदो आहे आराम सां। बाक़ी बिल्कुलु उहो ॾाढी ॾुखी जर्नी गुज़री आहे, उन ॾुखे वक़्त मां गुज़री चुका आहियूं जॾहिं असीं यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, ऐं हाणे ख़बर आहे त पढ़णो बि आहे। अच्छा, ॿियो वरी आउं सेहरनि वारो जेको कमु कंदो आहियां, लाइक शादी जा जेके सेहरा नेम ट्रेंडिंग
हा हा उहो उन में बि मूंखे जेको आहे से काफ़ी मुंहिंजो पंहिंजो स्टूडियो आहे ऐं पाण रिकॉर्डिंग कंदो आहियां जी हा त उन जे मुताबिक़ बसि उहो हूंदो आहे त उहो असीं घर में वेही करे रिकॉर्ड करे ऐं माण्हुनि खे मोकिलींदा आहियूं वाह वाह बसि उहो माण्हुनि जो नेम एड थी वेंदो आहे जी हा माण्हू ख़ुशि थी ऐं वेंदा आहिनि असांजा सिंधी माण्हू ॾाढा ख़ुशि थी वेंदा आहिनि अच्छा उहो चवंदा आहिनि त ज़िंदगी जी सभ खां वॾी सक्सेस के छा आहे त कुझु माण्हू चवंदा आहिनि मूं शादी कई सो इहो सेरनि वारो कमु तव्हांजे सिर ते आहे सिर ते आहे अच्छा इहो भला कीअं सोचो त इहो कमु करिणो आहे इहो जॾहिं आउं फस्ट ईयर में हुयुसि कॉलेज लाइफ में जी जी त मूंखे हिकिड़े दोस्त फ़ोन कई त यार त माण्हुनि जो इहो ट्रेंड हले पियो त मूं चयो न यार मूंखे शौक़ु कोन्हे ऐं हींअर पढ़ाई थी कंटिन्यू कयां थो त पोइ मुंहिंजी भेण जी धीउ आहे नव्या नालो हुनजो सही उहा ॾाढी प्यारी आहे मूंखे हुनजो फस्ट बर्थडे हुयो अच्छा त मूंखे ॾाढो शौक़ु हुयो मूं चयो नव्या जो हिकिड़ो गानो थो ॻायां ऐं उहो गानो ॻाइण खां पोइ बसि मूंखे उतां खां शोहरत मिली वई सही ऐं उतां खां वठी मूंखे मतिलबु कमु अचणु शुरू थियो त यार इहो गानो असांखे करे ॾे जी हीउ गानो असांखे करे ईअं ईअं करे ऐं अॼु मूंखे चवंदा आहिनि न अलाह पाक चल लख करम वञे हा असां हा माशाल्लाह तव्हांजे नाले खे ॼातो ई सुञातो वञे थो ऐं मुख़्तलिफ़ स्टेजिस ते डॉक्टर साहब खे मां ख़ुदि ॻाईंदे ॾिठो आहे ऐं आई थिंक केतिरनि ई स्टेजिस ते मां ख़ुदि तव्हांखे अनाउंस बि कयो आहे बिल्कुलु बिल्कुलु सो तव्हांजा मुंतज़िर हूंदा आहिनि उहे वॾा स्टेजिस ऐं पूरे हैदराबाद जी ॻाल्हि कयूं ऐं असां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं ऐं जिथे जिथे बि वॾा प्रोग्राम्स थियनि था डॉक्टर साहब जो उते शिरकत ज़रूरु हूंदी आहे अच्छा गोविंदा साहब उहो लम्स वारो जेको टाइम हुयो चवंदा आहिनि त ज़िंदगी जो जेको हसीन सफ़र हूंदो आहे हिकु नौजवान जे लाइ उहो यूनिवर्सिटी लाइफ जो सफ़र हूंदो आहे सो उहो फर्स्ट डे कीअं हुयो छा कीअं माना इहो वक़्तु गुज़री वियो फर्स्ट डे ॾाढो ख़तरनाक हुयो फर्स्ट डे जेको रेगिंग सिस्टम हुयो असांजे दौर में त सही मुंहिंजो फर्स्ट डे ॾाढो ख़तरनाक हुयो मुंहिंजी बाक़ाइदे कैंटीन ते रेगिंग थी हुई अच्छा मूंखे का छोकिरी आई हुई हुन चयो त डॉक्टर गोविंदा तव्हां आहियो त मूं चयो हा चई तव्हांजी मूंखे भारत थी आहे त मूं चयो कहिड़ी भारत थी आहे त हुन मूंखे चयो हाणे कैंटीन तां जेको आहे न जेके ही 20 ॼणा वेठा आहिनि न हिननि खां मूंखे उहो जेको पाण लव्स चवंदा आहिनि न पिनी ॾेखार मूं चयो डॉक्टर आहियां इहो कीअं त उहो ॾींहुं ॾाढो पर उन्हनि ई जिन रेगिंग कई उन्हनि ई सपोर्ट कयो उन्हनि ई साथ ॾिनो उन्हनि ई पढ़ाई जो साथ ॾिनो अॼु उहे सुठा दोस्त आहिनि असांजा सभु ज़बरदस्त तमामु ख़ूबसूरत अच्छा इहो भला 5 साल जो सफ़र छो त तव्हां सिंध यूनिवर्सिटी में हुजो था या मेहरान में त उहो 4 सालनि जो सफ़र थिए थो पर जेकॾहिं तव्हां लम्स जा स्टूडेंट आहियो त 5 साल जो सफ़र थिए थो सो उनखे समराइज़ करे कीअं बयानु कंदो त उहो केतिरो हसीन सफ़र गुज़रियो चवंदा आहिनि जाम शोरो सां जेको मोहबत करे थो ऐं जेको जाम शोरे में पढ़े थो न त उन जे लाइ का लफ़्ज़ बि असां वटि न आहिनि बयानु करण लाइ असीं छोकिरनि खां पुछंदा आहियूं त तव्हां किथां पढ़िया उहो चवंदा कराची मां चवंदा आहियूं पोइ तव्हां ज़िंदगी जो जेको जाम शोरे में न पढ़ियो उहो चवंदा आहिनि न सिंध यूनिवर्सिटीअ मां जंहिंजो गुज़र थियो वञे जाम शोरे जो ॼण सो पथर थियो वञे त बसि जाम शोरे सां हिकिड़ो अजीब दिलि लॻी वञे थी ऐं उहो हॉस्टल राति जो कचेरी वरी फाटक ते कट चांहि जो वरी इहे कढ़ायूं मानियूं दोस्तनि सां इहो पल उहो एॾो प्यारो पल आहे जेको आउं न सम्झंदो आहियां त सॼी ज़िंदगी विसरी सघिजे सही बिल्कुलु ठीकु अच्छा जॾहिं स्टूडेंट हुया त हिकिड़ो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु डॉक्टर जे लाइ उनखे घणो पढ़णो पवंदो आहे एज़ कम्पेयर टू उहो सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट ऐं इंजीनियर खे बि डेफिनेटली हर स्टूडेंट खे घणो पढ़णो पवे थो बट डॉक्टर खे घणो टाइम ॾियणो पवंदो आहे पंहिंजी स्टडी खे सो कीअं हूंदो त पढ़णो बि आहे गॾु गॾु सिंगिंग बि तव्हां चयो 5 सालनि जो हुयुसि तॾहिं खां सिंगिंग कई आहे सो इहो सफ़र कीअं रहियो इहो सफ़र ॾाढो एक्चुअली पढ़ी केॾी महिल बोर थी वेंदा हुआसीं मिसाल राति जो 9 बजे ताईं पढ़ियोसीं वरी कोई इवेंट अटेंड कयोसीं त हुते थोरो मतिलबु सिंगिंग त हिकिड़ी ईअं सम्झो त रूह जी ग़िज़ा आहे असीं चवंदा आहियूं हा मतिलबु पोइ ॿिए ॾींहुं असांखे थकावट ई कोन हूंदी त असांखे वरी 2-3 कलाक पढ़ी वरी जेकॾहिं कलाक सिंगिंग अच्छा मूंखे हिन ते तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हां बि माशाल्लाह सां एडुकेटेड पर्सन आहियो मूंखे हिन ते इलाही ताना मिलंदा हुया मतिलबु जेकॾहिं 10 असांजा चाहींदड़ हूंदा हुआ त 2 ज़रूरु असांजा अपोज़िट हूंदा हुया उहो चवंदा आहे यार डॉक्टर थी करे ॻाए थो हीअं आहे मतिलबु इलाही अजीब लफ़्ज़ असांखे ॿुधण लाइ पर उन जर्नी में मूंखे मुंहिंजी माउ पीउ जी एॾी सपोर्ट हुई ऐं उन्हनि जो अॼु बि जेको बि आहियां उन्हनि जे करे बहितरीन यकीनन चवंदा आहिनि त कुझु स्टेजिस हूंदा आहिनि पहिरीं माण्हू क्रिटिसाइज़ कंदा आहिनि खिलंदा आहिनि पोइ उहे ई शयूं कॉन्फ्लिक्ट में चेंज थी वेंदियूं आहिनि पोइ आख़िर में उहो ज़िंदगी जो स्टे वेंदो आहे त उहे ई माण्हू जेको आहे न साम्हूं वेही करे तव्हांजे लाइ ताड़ियूं वॼाईंदा आहिनि ताड़ियूं वॼाइण ते मजबूर थी वेंदा आहिनि अच्छा इन्हनि सभिनीनि शयुनि खे वाक़ई तव्हां ईअं ई ॾिठो आहे बिल्कुलु ईअं ई ॾिठो अॼु ईअं थिए पियो न अॼु हुननि जो मिसाल असांजी अखियुनि जे अॻियां आहे कुझु अहिड़ा माण्हू हुआ जेके चवंदा यार सॼो ॾींहुं ॻाए थो पढ़ंदो कोन छा पियो करे मतिलबु लाइक सोसाइटी तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े सिंगर खे कीअं लेखियो वेंदो आहे स्टिल अॼु ॾींहुं ताईं बि
पर ईअं आहे। जेको आहे से आउं चवंदो आहियां त म्यूज़िक जेका आहे मौसीक़ी जेका आहे हा उहा रूह जी ग़िज़ा आहे। ईअं ई आहे। अगरि पढ़ाई सां गॾोगॾु तव्हां उनखे कंटिन्यू करे सघो था, तव्हां में कोई हिडन टैलेंट आहे त तव्हां उहो शो कयो, चाहे उहो कहिड़ो हुजे, लाइक कोन्हे सिंगिंग हुजे या ख़ाली डांस हुजे, कहिड़ो बि हुजे, तव्हां वटि अगरि उहो शइ टैलेंट आहे त तव्हां शो कयो। हा बिल्कुलु, बेवजह जेको आहे न सप्रेस न कजे। अच्छा जी जनाब, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में डॉक्टर गोविंदा शर्मा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि जी टीम असां सां गॾु मौजूदु आहे, हरीश मौजूदु आहे, शिवा मौजूदु आहे। सो इन्हनि खां कुझु ॿुधंदासीं बि ज़रूरु ऐं इंजॉय कंदासीं, पर थोरो डॉक्टर साहब तव्हांजी फील्ड ते ॻाल्हाईंदासीं। एंड यू आर डेंटिस्ट, सो थोरो पहिरीं पुछणु चाहींदमि, उहो पेशेंट वीचारो जेको कंहिं ग़लति डॉक्टर जे हथु चढ़ी वञे ऐं उनजो को मसइलो बि न हुजे ऐं उहो जेको आहे सो बेवजह के मसइले में इन्वॉल्व थी वञे, उन वीचारे जो छा थो थिए? हाणे एक्चुअली ॻाल्हि इहो आहे त हर फील्ड में ॾिसो न, हर फील्ड में अगरि कुझु सुठा माण्हू आहिनि जी त कुझु ख़राब बि आहिनि। बिल्कुलु एक्चुअली डेंटिस्ट जेको आहे से डिपेंड थो करे त असांजी डेंटिस्ट टेक्निक जेका आहे न, डेंटिस्ट जी सभ खां वधीक हैंड टेक्निक कहिड़ी आहे ऐं उहो ट्रीटमेंट प्लान छा रखे थो त मूंखे छा करिणो आहे। अगरि उहो कंहिं ग़लति माण्हू जे वर चढ़े थो त उहो पाण फील करे थो लाइक आउं कंहिं ग़लति माण्हू वटि हलियो वियो आहियां ऐं मूंखे उनखे को कमु नथो अचे ऐं लाइक मुंहिंजी हू जेको आहे से ब्यूटी ख़राबु पियो करे, त पोइ उहो इहो आहे त पहिरीं त हिकिड़ो त अॼुकल्ह जे दौर में हुन खां पुछा करे वञणु खपे। जीअं तव्हां पुछो कोन न, तव्हां कंहिंखां पुछो कोन त हाणे तव्हां कंहिं ग़लति डेंटिस्ट वटि वञो था ऐं हू जेकॾहिं को ग़लति कमु करे थो, लाइक सभिनी में हूंदा आहिनि अहिड़ा जेके कुझु अहिड़ा डॉक्टर्स में जेके चवंदा आहिनि दवाऊं बसि मुंहिंजे स्टोर तां मिलंदियूं, उहो तव्हांखे ॿिए किथां कोन मिलंदियूं, लाइक उन्हनि खे कंपनी जो ऑफर्स हूंदियूं आहिनि। त इहा शइ जिते किथे आहे त कोशिशि इहा कंदासीं त माण्हू, अॼुकल्ह जो जेको दौरु आहे त हाणे हर फील्ड में अगरि मूंखे कंहिं माण्हू जे बारे में लाइक चैनल ते अगरि पुछणो हूंदो को माण्हू, चवां पहिरीं तव्हां खां पुछंदुसि त हीउ माण्हू कीअं आहे ऐं तव्हां मूंखे ॿुधाईंदा थोरी रिसर्च खां माना पोइ जेको आहे सो तव्हांखे पंहिंजो डॉक्टर जेको आहे सो उहो सिलेक्ट करणु घुरिजे। छो त अगरि तव्हांखे थोरो बि को प्रॉब्लम आहे ऐं तव्हां ग़लति डॉक्टर ॾे हलिया वञो था त पोइ इट मीन्स त तव्हां जेको आहे न उन पंहिंजी स्माइल ते हिकिड़ो क्वेश्चन ज़रूरु आणियो था ऐं तव्हां जेको आहे न हिकिड़ो सर्वाइव ज़रूरु कयो था, भले लिमिटेड टाइम जे लाइ, पर टाइम त उहो किल थींदो आहे। अच्छा डॉक्टर साहब, मां चाहींदसि त थोरो तव्हां जेको आहे न डिफरेंट प्रॉब्लम्स जेके थियनि था हिकु डेंटिस्ट वटि, केतिरा पेशेंट्स अचनि था, छा छा मोस्टली प्रॉब्लम थियनि था, थोरो डिस्कस कजो। एक्चुअली हर मुख़्तलिफ़ प्रॉब्लम्स आहिनि। ज़्यादातर जेको असां वटि पेशेंट ईंदो आहे उहो अचे थो, उनखे केरीज़ हुजे थी, जेके हू जेको चवंदा आहिनि त मुंहिंजे ॾंद में माकोड़ी लॻी वई आहे या कीड़ो लॻी वियो आहे लाइक दैट, त उनखे असांजी लैंग्वेज में चवंदा आहियूं डेंटल केरीज़। त उनजो जेको इलाजु आहे उहो इहो आहे त अगरि उहा केरीज़ जेकॾहिं रूट ताईं वञे थी, जेका ॾंद जी रूट आहे, पहाड़ जेकी चइजे सिंधी में, त उन ताईं वञे थी त उनखे असीं वेंदा आहियूं रूट कैनाल ट्रीटमेंट जी तरफ़, त उनमें रूट्स खे जेको आहे इंफेक्शन ख़तमु करे ऐं उनजी भराई कंदा आहियूं। ॿियो जेको आहे काफ़ी सारा पेशेंट्स अहिड़ा ईंदा आहिनि जेका मेजर, जेका मुंहिंजी फील्ड आहे, जेका मूं ओरल सर्जन आहियां, असां वटि ओरल कैंसर जो ॾाढो तरीन, असां इवन मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में बि ऐं 500 ठटे सां रिलेटेड आहियां, त उते जेको आहे से मैनपुड़ी, गुटका, पान ज़्यादा आहे। उनजो मेन सबबु इहो आहे त जॾहिं तव्हां पान गुटको खाओ था या सफ़ीना लाइक को बि गुटका वारी चीज़ खाओ था, मैनपुड़ी खाओ था ऐं तव्हां राति जो खाई जेको सुम्हो था, ठीकु आहे न, केॾी महिल तव्हां ॾिठो हूंदो जेके बिल्कुलु यूज़र्स हूंदा आहिनि, जेके एडेक्टर्स हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि न बसि ईअं ई सुम्ही रहंदा आहिनि, सुबुह में उथंदा आहिनि त उनजे वात में उहा शइ, हाणे उहो छा कंदी आहे, उनजे वात खे जेको आहे बिल्कुलु हितां खां जेके लॉक थी करे छॾे, लॉक करण खां पोइ उनजी माउथ ओपनिंग जेका आहे उहा घटिजी थी वञे, घटिजी वञण खां पोइ हुनखे जेको हितां इन्फेक्शन थिए थो ऐं हुनखे असीं चवंदा आहियूं ओरल सब म्यूकस फिब्रोसिस, जेका डेंटिस्ट्री में अॼुकल्ह जे दौर में ख़तरनाक बीमारी आहे ऐं उनजो अगरि ट्रीटमेंट नथो थिए ऐं बिल्कुलु उनजी माउथ ओपनिंग ज़ीरो थी वञे थी त पोइ हू अॻियां कैंसर में कन्वर्ट थिए थो। ऐं कैंसर जो इलाजु इहो आहे त जेकॾहिं पहिरीं असीं उनखे ऑपरेट जे थ्रू रिमूव कंदा आहियूं उनखे जेको आहे से, उनखां पोइ वरी रेडियोथेरापी, कीमोथेरापी, ऐं सभिनी खां जेका ख़तरनाक बीमारी अॼुकल्ह जे दौर में जेका आहे अवेयरनेस जे हिसाब सां उहा ओरल कैंसर आहे, जंहिंजो मेन काज़ जेको आहे से बुक्स लिखनि था
त इहो जेको आहे से टोबैको यूज़र्स। ओके ओके अच्छा सम्झो था त असां वटि अवेयरनेस घटि आहे जीअं तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि जो ज़िक्र कयो जेकॾहिं अवेयरनेस हूंदी त असां वटि उहे माण्हू इन्हनि तमामु प्रैक्टिसिस खां बची पवंदा। जी अवेयरनेस इहो आहे त ॾिसो न हिकिड़ो माण्हू सफ़ा खाए थो उन ॻाल्हि खे नथो मञे त भला उहो एतिरो त असां ते थोरो करे हू ॾींहं में 2 टाइम ब्रश त करे या राति जो खाई त न सुम्हे। अगरि खाई सुम्हण खां इहो आहे त हुनजो जेको आहे बिल्कुलु माउथ ओपनिंग बात खुले हिकिड़ी शइ आहे न हिकिड़ो हथु आहे तव्हांजो तव्हां हथु अगरि हिकिड़ी जॻहि ते रखी छॾंदा त जेकॾहिं तव्हां हिन हथ खे 2 कलाक खां वधीक नथा रखी सघो। अगरि रखियो तव्हां इहो हथु हिते त बिल्कुलु तव्हां फील कंदा त मुंहिंजो हथु उते ई रुकिजी वियो आहे। हाणे हुननि जो वात में जेकॾहिं उहा शइ पई आहे ऐं हुनजी माउथ बंदि आहे त आस्ते आस्ते हली हुननि जो वात बंदि थो थी वञे। त अवेयरनेस लाइ मुंहिंजो जेके व्यूअर्स आहिनि जेके ॾिसनि पिया उन्हनि खे इहा रिक्वेस्ट आहे त पहिरीं रिक्वेस्ट इहा कंदुसि त इन शइ खे जेको आहे से ख़तमु कयो। जेको बि नुक़सान कर लाइक सुपारी आहे मैनपुड़ी आहे गुटको आहे पान आहे अल्कोहल आहे स्मोकिंग आहे इहे सभु कैंसर काज़िंग आहिनि। इन्हनि खे अगरि तव्हां ख़तमु नथा करे सघो अगरि तव्हां बिल्कुलु पाण खे एडिक्टिव आहियो त हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट आहे यूज़ कयो घटि कयो ऐं पर ब्रश जेको आहे से पंहिंजे वात जी सफ़ाई रखो त उनमें इहो फ़ाइदो आहे त 50% चांसिस वरी बि घटिजी वञनि था। सही सही बिल्कुलु ठीकु। अच्छा डॉक्टर साहब उन खां अलावा ब्रेसिस जो जेको हिकिड़ो ट्रीटमेंट थिए थो हिकिड़ो त अलाइनमेंट काफ़ी माण्हुनि जी तमामु घणी ख़राबु हूंदी आहे। मां चाहींदसि त थोरो इन शइ खे डिस्क्राइब कजो उहे अव्हांजा ॾिसंदड़ हिन वक़्तु जेके प्रोग्राम खे ॾिसनि पिया जेकॾहिं कंहिं ॿारड़ी खे को प्रॉब्लम आहे तव्हांजे नंढड़े खे जेकॾहिं को प्रॉब्लम आहे त ट्रीटमेंट कीअं थिए थो तव्हांखे डॉक्टर ॾे केतिरे टाइम खां पोइ वञिणो हूंदो आहे सो प्लीज़ हिन हवाले सां थोरो ॻाल्हाइजो। ब्रेसिस इहो आहे त एज ते डिपेंड कंदो आहे। ओके ठीकु आहे एक्चुअली हिकिड़ो ॿारु ईंदो आहे असां वटि का लाइक नंढो बेबी आहे या बॉय आहे त उहो जेकॾहिं असां वटि अचे थो त उनखे असीं एज जे मुताबिक़ मेल एक्लूजन ॾिसी करे उन में डिवीज़न हूंदियूं आहिनि का क्लास 1 हूंदी आहे का क्लास 2 हूंदी आहे त उन जे मुताबिक़ उहा शइ ट्रीटमेंट थिए थी। त उनमें इहो हूंदो आहे त असीं उनखे पर मंथ विज़िट रखंदा आहियूं हुनजो पहिरीं हुनजो जेको आहे स्टार्टिंग में हुनजो अलाइनस वग़ैरह लॻाए ब्रेसिस वग़ैरह लॻाए त हर पर मंथ हुनजो विज़िट थींदो आहे त हुनजी अलाइनमेंट जेका आहे कंहिंजा तव्हां ॾिठो हूंदो बिल्कुलु ॾंद ॿाहिरि हूंदा आहिनि त उन्हनि खे बिल्कुलु असीं जा लाइन जी तरफ़ खणी करे उन्हनि खे सिधो कंदा आहियूं ऐं उन्हनि खे बिल्कुलु उहा शइ ॾींदा आहियूं छाकाणि अॼुकल्ह जे दौर में मिसाल जी ॻाल्हि का छोकिरी अचे थी उहा वेचारी न्याणी 14 सालनि जी आहे हू चवे थी डॉक्टर साहिबु मुंहिंजा ॾंद ॾिसो ॿाहिरि आहिनि हाणे आउं वॾी थींदसि ऐं कीअं यूनिवर्सिटी छाकाणि स्माइल इज़ एवरीथिंग। अगरि असां स्माइल करियो था अगरि तव्हांजी स्माइल सुठी आहे त साम्हूं वारो माण्हू जेको आहे अॼुकल्ह ई अवाम अट्रैक्ट थींदी तव्हांजी स्माइल ते आहे त उहा अॼुकल्ह जो जेको मेन जेको एक्टर्स थी वञनि या जेके ॿाहिरि जा माण्हू थी वञनि आम पर्सन बि कनि था बिकॉज़ असां वटि ही जेका मोबाइल आहे हर कंहिंजो को न को सोशल अकाउंट आहे ई आहे ऐं टिकटॉक ख़ासि तौर ते टिकटॉक ॾाढो यूज़ त उनजे करे जेको आहे अॼुकल्ह जे दौर में इहा शइ ॾाढी मतलब ऑर्थो या फील्ड ऑर्थो वारनि जी आहे ऐं पाण ओरल सर्जन आहियां बट एज़ अ जनरल डेंटिस्ट ऐं तव्हांखे जेतिरी मूंखे नॉलेज आहे तव्हांखे ॾियां पियो त उनजो इहो आहे त आउं उन्हनि खे इहो ई चवंदुसि अगरि तव्हांजी नंढी एज में इहो कमु करायो था लाइक टीन एज में त उहो तव्हांखे ॾाढो फ़ाइदो ॾींदी ऐं उनखे करायो ऐं बिल्कुलु पंहिंजे ॾंदनि खे सिधो रखे ऐं उनमें तव्हांखे माण्हू सोचींदा आहिनि त यार आउं खाई न सघंदसि मूंखे तकलीफ़ थींदी अहिड़ी का प्रोसेस लेंदी आहे पर तव्हां नोट कयो हूंदो 15 ॾींहंनि में या महीने में हिकिड़ो विज़िट तव्हांजो डॉक्टर रखी छॾंदो आहे उनमें को मसइलो कोन्हे तव्हां 15 ॾींहं महीने में वञी सघो था। तव्हांजी जेको आहे स्माइल जेका आहे न तव्हां पाण फील कंदा त साल में ऐं मूंखे उहा स्माइल मुंहिंजी बैक थी वञे। जी हा बिल्कुलु। अच्छा जी डॉक्टर साहब ओरल सर्जरी ॾाढो ॾुखियो इहो तव्हांजो जेको आहे न शोबो आहे सो प्रैक्टिस करणु ऐं उन तमामु शयुनि खे सम्झणु केतिरो टाइम अव्हांखे माना लॻो? मूं एक्चुअली जीअं हाउस मुंहिंजी ख़तमु थी त मुंहिंजो सुपरवाइज़र डॉक्टर सुनील कुमार पंजाबी हैदराबाद जा ई आहिनि उहो मुंहिंजो टीचर हुयो हुते पोइ हुनजे अंडर मूं कमु कयो सुपरवाइज़र मुंहिंजा सर हुआ भई हुनजे अंदरि कमु कयो 2 साल मुंहिंजा ॾाढा सुठा गुज़रिया उन्हनि 2 सालनि में ईअं सम्झो त साईं सुनील साहिबु असांखे केॾीमहिल धकु भणंदो हुयो ऐं केॾीमहिल जेको आहे से प्यार बि कंदो हुयो केॾीमहिल भाईंदो बि हुयो केॾीमहिल वणंदो हुयो त बहरहाल अॼु जेको भया अगरि आउं सर्जरी जी ॻाल्हि ते अचां त आउं जेकॾहिं इंस्ट्रूमेंट हथ में पकड़ंदो आहियां त पहिरीं चवंदा आहिनि ख़ुदा ऐं भॻवान खे यादि करे पोइ आउं सुनील साहिब जो नालो वठंदो आहियां त मूंखे ॾियण वारो जेको आहे सेखारण वारो साईं सुनील साहिबु। सही उस्ताद वाकई में सभु कुझु हूंदा आहिनि उस्तादनि खां बग़ैर तव्हीं कुझु बि कोन आहियो जेकॾहिं केरु सुठे अंदाज़ में तव्हांखे सेखारे थो त उहे उस्ताद हमेशह दिलि जे ॾाढो क़रीब हूंदा आहिनि। अच्छा नंढपण खां उस्ताद कहिड़ा कहिड़ा जिन जो ज़िक्र करे सघो था त ही उस्ताद ॾाढो दिलि जे वेझो रहिया आहिनि? उन्हनि उस्तादनि में जेकॾहिं अचिजे त पहिरीं आउं जे उस्ताद जो ज़िक्र कंदो आहियां त मूंखे जॾहिं फर्स्ट ईयर में हूंदो हुउसि त मूंखे इहो शौक़ु हूंदो त मेडिकल ॾांहुं वञा
पर हुते असां वटि सुजावल में एतिरी पढ़ाई जो सिस्टम कोन हुयो। उन्हनि में काफ़ी सारा टे उस्ताद जेके हुआ जिन मेन रोल प्ले कयो। जी उन्हनि उस्तादनि में हिकिड़ो त जेको आहे से साईं हसन भट्टी साहिबु जेको सुजावल सां तालुक़ु रखनि था, साईं इफ़्तिकार हुसैन शाह जेके साईं पाण जिन सुजावल जा आहिनि, ऐं साईं मुश्ताक मला। इहे इन्हनि टिननि उस्तादनि जो मेन रोल हुयो मुंहिंजी कॉलेज लाइफ में। ऐं मतिलबु जेकॾहिं आउं यूनिवर्सिटी में लम्स में सिलेक्ट थियुसि त आउं क्रेडिट हुननि खे ॾींदुसि। ऐं उनखां अलावा मुंहिंजी माउ जेका ख़ुदि पाण टीचर आहे, गवर्नमेंट टीचर हींअर रिटायर थी आहे, ऐं उनजो वॾो किरदारु हो। छाकाणि फैमिली में तव्हांखे ख़बर आहे न कुझु डिफरेंट माहौल हूंदा आहिनि। के चवंदा आहिनि पढ़ो, के चवंदा आहिनि न पढ़ो, वञी दुकान संभाल। त लाइक मुंहिंजी माउ चयो न, मुंहिंजो पुटु पढ़ंदो, ऐं ॾाढे मुश्किल वक़्त में हुन मूंखे पढ़ायो। ऐं अॼु जेको बि आहियां क्रेडिट टू मम्मी। हाँ सही सही। अम्मा जे लाइ खोड़ सारी दुआऊं, ऐं अम्मा खे बि चवंदासीं त असांजे लाइ दुआऊं करे। अम्मा यकीनन स्क्रीन ते अम्मा खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदी। अच्छा, अम्मा ऐं बाबा सां केतिरो ख़ूबसूरत, हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत हसीन रिश्तो आहे, दुनिया में किथे बि कोन थो मिले। पर उहो जेको बॉन्ड हूंदो आहे न, कंहिं कंहिं ॿार जो माउ पीउ सां ॾाढो घणो ख़ूबसूरत बॉन्ड हुजे थो। सो ज़िक्र करे सघो था? हाँ, ज़िक्र इहो आहे त मम्मी खां वधीक मुंहिंजी बॉन्डिंग त बाबा सां आहे। जी। ऐं बाबा, वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त पंहिंजे चवंदा आहिनि न घर की मुर्गी दाल बराबरि, त घर में फैन इलाही घटि हूंदा आहिनि, पर बाबा मुंहिंजो मतिलबु ईअं सम्झो त बाबा मुंहिंजो एतिरो फैन आहे। अगरि मुंहिंजो को लाइव प्रोग्राम हूंदो आहे त बाबा चवंदो आहे यार गोविंदा आउं हलां थो न, मूंखे वठी हलो। ऐं मुंहिंजा म्यूज़िशियन में ॻाल्हि जो शाहिद आहिनि त बाबा मूंखे मतिलबु लाइव ॿुधणु ॾाढो पसंदि कंदा आहिनि। ऐं माउ त चवंदा आहिनि माउ त माउ आहे, पर पीउ जो बि ॾाढो रोल हूंदो आहे। असांजी गाॾियुनि जे अक्सर पोयां लिखियो पियो हूंदो आहे मां की दुआ, त असीं हुन ते खिलंदा आहियूं यार, पोइ पीउ जो बि त को रोल आहे न। त आउं चवंदो आहियां जेके पीउ महिनतूं करे थो, ऐं पीउ जेको पंहिंजे औलाद खे ॾिए थो, ऐं मां ऐं पीउ जो त मतिलबु आउं हीअं हथु ॿधी चवंदुसि त बाबा जेको बि आहियूं सभु कुझु हुननि जे करे। यकीनन यकीनन वालिदैन सभु कुझु हुजनि था। अच्छा, हुन खां अलावा घर में सिबलिंग्स में कंहिंसां घणी ठहंदी आहे? मुंहिंजी जेका नंढड़ी सिस्टर आहे, मतिलबु मूंखां वॾी आहे 4 साल, मनीषा नालो आहे हुनजो, मैरिड आहे हैदराबाद में ई। उन सां मुंहिंजी ॾाढी अटैचमेंट आहे। ऐं हुनजो औलाद जेको आहे उहो मूंखे ॾाढो प्यारो आहे। उनजूं 2 धीअरूं आहिनि, उहो मतिलबु मूंखे मामा खां वधीक पप्पा चवणु प्रीफर कंदियूं आहिनि। उन्हनि सां ॾाढी अटैचमेंट। तव्हांखे ख़बर आहे भेण जो औलाद केॾो प्यारो हूंदो आहे। सही, बिल्कुलु। त उन्हनि सां मुंहिंजी ॾाढी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, इलाही ख़ूबसूरत। अच्छा डॉक्टर साहिबु, का अहिड़ी ख़्वाहिश जेका हुजे त मूंखे हीउ करिणो आहे ऐं उहा ख़्वाहिश अञा पूरी न थी आहे? ख़्वाहिशूं त खोड़ आहिनि, पर मेन हिकिड़ी ख़्वाहिश जेका इहा आहे त मम्मी पप्पा खे जेको आहे से हिकिड़ो अहिड़ो टूर, अहिड़ी यात्रा कराइजे जंहिंमें मतिलबु आउं चवंदो आहियां त दुनिया जा ख़ूबसूरत मूमेंट हुजनि ऐं उहे पंहिंजे माउ पीउ सां गॾु गुज़रनि। ऐं इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे, ऐं इहा ख़्वाहिश इंशाअल्लाह जल्दी पूरी थींदी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अच्छा जी, उन खां अलावा सुजावल जो थोरो ज़िक्र कंदासीं। ईअं अक्सर ॾिठो आहे त सुजावल जा केतिरा ई डॉक्टर्स, उन्हनि जी वाबस्तगी सुजावल सां हूंदी आहे। ऐं अव्हां थोरो ज़िक्र कयो त पढ़ाई जो घटि माहौल आहे, उनजे बावजूद बि माण्हू पंहिंजे पेशन ऐं प्रोफेशन खे शायदि घणो प्रिफर कनि था। कीअं नंढपण खां कीअं ॾिठो आहे सुजावल खे? एक्चुअली पहिरीं आउं ॻाल्हि कयां पियो तक़रीबन 2015-16 जी, तॾहिं थोरो घटि माहौल हो। हाणे त आस्ते आस्ते तव्हांखे ख़बर आहे सेंटर्स बि ओपन थियनि था। ऐं यस, तव्हांजी इहा ॻाल्हि सही आहे बिल्कुलु। सुजावल जा काफ़ी डॉक्टर्स आहिनि जेके हैदराबाद में कमु कनि था। उहे बेसिकली तालुक़ु सुजावल सां रखनि था। पर आउं चवंदो आहियां सुजावल ॾाढो अमन परस शहर आहे, एंड वी ऑल आर हैप्पी। मतिलबु हिकिड़ो माण्हू जेके चवंदा आहिनि त यार असीं हिते ॾुखिया आहियूं, नो, असांजो हुते ॾाढी असांजी पंहिंजी कम्यूनिटी आहे हुते। ऐं हुते असीं ॾाढी चवंदा आहिनि को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, मुंहिंजो सजदो उन ई खे आहे जेको इंसान जे पासे। त हिकिड़ो सभु हिकु थी रहंदा आहियूं। असीं ईदनि ते बि गॾु हूंदा आहियूं, असीं होलियुनि दिवालियुनि ते बि गॾु हूंदा आहियूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चओ पिया। ऐं इहा ख़ूबसूरती आहे न, जेसीं ताईं तव्हां इन्हनि तमामु शयुनि खे एक्सेप्ट नथा कयो त पोइ तव्हां पंहिंजे पाण खे ॾाढो माना धारा करे छॾियो था, अलॻि करे छॾियो था। सो इहा शइ हुजणु बि घुरिजे। अच्छा, हैदराबाद कीअं रहियो आहे गोविंदा शर्मा जे लाइ? हैदराबाद त हवाउनि जो शहर आहे। चवंदा आहिनि जॾहिं जामशोरे खे छॾियो हैदराबाद में रहियासीं न, पोइ हवाउनि जो शहर असां हैदराबाद करे छॾियो। हा बसि, हैदराबाद ॾाढो सुठो आहे। ऐं आउं मतिलबु मूंखे तक़रीबन हैदराबाद में 12 साल थिया आहिनि, ऐं 12 सालनि खां वठी सुठो वक़्तु गुज़रे थो। जामशोरो हैदराबाद असीं चवंदा आहियूं हिकु ई आहे जहिड़ो। पोइ फैमिली वग़ैरह बि हिते हूंदी आहे, ऐं काफ़ी सुठो लॻंदो आहे। हफ़्ते हफ़्ते 15 ॾींहं ॻोठ बि वेंदा आहियूं, सुजावल घर हुते आहे। ऐं हैदराबाद मूंखे ॾाढो वणंदो आहे। जेकॾहिं माण्हू मूंखे पूरी सिंध घुमाइनि, आउं चवंदो आहियां हैदराबाद हैदराबाद आहे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत। अच्छा जी, उन खां अलावा आई थिंक ब्रेक जो टाइम थी वियो आहे। पहिरीं असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणु घुरिजे।
ऐं नाज़रीन नंढिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक वठूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं यकीनन अव्हांजी मॉर्निंग बि ॾाढी ख़ूबसूरत थी हूंदी ऐं तव्हां पंहिंजनि कमनि कारनि में मसरूफ़ हूंदा ऐं यकीनन सुबुह जो वक़्तु इंसानु जेको आहे सो जेतिरो कमु करे सघंदो आहे त पंहिंजे कम खे उहो टाइम ॾिए थो। बेशक अव्हां घर में ई छो न मौजूदु हुजो, घर जा बि खोड़ सारा कम हुजनि था। अच्छा जी जनाब डॉक्टर गोविंदा शर्मा सां गॾु मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिबु ॾाढो सुठो ॻाईंदा आहियो, ॾाढो ख़ूबसूरत ॻाईंदा आहियो ऐं चाहींदसि त थोरो कुछ गायो छा सिलेक्शन आहे? सिलेक्शन यह है तो सनम मारवी जो गीत है, ये जो मोहब्बत हो की कसम खा रहे हैं आप, वाह वाह, सच पूछिए तो इश्क से घबरा रहे हैं, जो फेवरेट सॉन्ग है ऐं तव्हां सभिनी व्यूअर्स जे नाम जी जेको मुंहिंजो हाल। यस ये जो मोहब्बतों की, ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप, ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप, सच पूछिए तो इश्क से घबरा रहे हैं आप, ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप। एक उम्र जिसके साथ गुजारी है आपने, ओ एक उम्र जिसके साथ गुजारी है आपने, हैरत है उसको हैरत है उसको देख के शर्मा रहे हैं आप, सच पूछिए तो इश्क से घबरा रहे हैं आप, ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप। जिसको भूल करना तकाज़ा है वक्त का, हो जिसको भूल करना तकाज़ा है वक्त का, सर को उसी पहाड़ से, सर को उसी पहाड़ से टकरा रहे हैं आप, सच पूछिए तो इश्क से घबरा रहे हैं आप, ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप, ये जो मोहब्बतों की कसम
वाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत आवाज़ ऐं तव्हांजी टीम जो साथ था, इलाही ख़ूबसूरत। यस डॉक्टर साहब, जॾहिं फ़ारिग वक़्तु हूंदो आहे त छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि? फ़ारिग वक़्तु त कोशिशि कंदा आहियूं त न मिले, पर जेकॾहिं मिलंदो आहे त पोइ जेको आहे से थोरो फैमिली खे टाइम ॾींदा आहियूं, ज़बरदस्त, थोरो घरु वेंदा आहियूं ऐं अम्मा बाबा सां थोरो टाइम स्पेंड थींदो आहे ऐं थोरो जेको आहे से घुमणु फिरणु थी वेंदो आहे। लाइक मूंखे पूल्स वणंदा आहिनि, असां वटि किंजर झील आहे, पोइ केॾी महिल उते चकर हणी छॾियो ऐं केॾी महिल जेको आहे से असां रोशनीनि जे शहर कराची हलाए वेंदा आहियूं, त पोइ थोरो मतिलबु सुकून अची वेंदो आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, अॼु त तव्हां माशाल्लाह असांजे प्रोग्राम में मौजूदु आहियो, हिकु स्टूडियो में ॻाइणु ॾाढो अलॻि हूंदो आहे ऐं साथ हिननि म्यूज़िशियन्स जो तव्हां सां हुजे थो ऐं स्टेज ते परफॉर्मेंस हूंदी आहे, छा डिफरेंस हूंदो आहे? साम्हूं खां ऑडियंस वेठी हूंदी आहे ऐं उहो जेको रिज़ल्ट हूंदो आहे साम्हूं खां ई मिलंदो आहे, फीडबैक साम्हूं खां ई मिलंदो आहे। जी एक्चुअली बसि ऑडियंस जेका चाहींदी आहे, तव्हां ऑडियंस खे इंटरेक्ट मतिलबु उन्हनि सां तव्हांजो इंटरेक्शन अहिड़ो हुजे त हू उन्हनि खे मज़ो अचे। ऐं मुंहिंजी आदत आहे, मूंखे आउं वरी थोरो जेॾी महिल स्टेज ते ॻाईंदो आहियां त आउं पाण खां वधीक जेको आहे असां कोशिशि कंदो आहियां त ऑडियंस खे बि गॾु उहा शइ मतिलबु गॾु गुनगुनाइजे। ऐं छा कंदो आहियां, ॿ मिंट स्टेज ते को अहिड़ो मुंहिंजो फेमस लाइक भॼन हूंदो आहे या को सॉन्ग हूंदो आहे त आउं ॻायां, वरी माइक ऑडियंस जे हवाले कंदो आहियां त हाणे मूंसां गॾु तव्हां ॻायो ऐं त हुननि जो वरी वधीक साथ हूंदो आहे त पोइ ऑडियंस जेको आहे से ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं हरीश भाई ऐं शिवा भाई तक़रीबन 8 खां 10 सालनि खां वठी मूंसां गॾु आहिनि। इहे ॿई मुंहिंजा पुराणा म्यूज़िशियन आहिनि ऐं असांजी हाणे पाण में अहिड़ी अंडरस्टैंडिंग आहे त जिते बि हूंदा आहियूं ऐं असीं गॾु हूंदा आहियूं। सही, ज़बरदस्त। अच्छा, इहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे हिकु सिंगर जे लाइ त हुनजी अंडरस्टैंडिंग हुनजी म्यूज़िशियन्स सां सुठी हुजे, छो त म्यूज़िशियन्स जेकॾहिं उहो तव्हां सां कोऑपरेट नथा कनि त ॾाढो डिस्टर्ब थी वञे थो उहो सिंगर। बिल्कुलु, म्यूज़िशियन उहो मैडम आबदा चयो न त असीं हिननि जे बग़ैर कुझु कोन आहियूं, हीअ असांजे बग़ैर कुझु कोन्हे, पर असीं हिननि जे बग़ैर आउं चवंदा आहियां वधीक कुझु कोन्हे। हीअ जेकॾहिं न वॼाइनि ऐं सुरनि ते उहो असां सां उहो साथ न ॾियनि त असीं उन शइ खे नथा निभाए सघूं। हीअ जेकॾहिं निभाईंदा आहिनि त असीं हिननि सां निभाईंदा आहियूं। इहो फ़र्क़ु आहे। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, उन खां अलावा अव्हां कॾहिं माशाल्लाह सां सिंध यूनिवर्सिटी में हूंदा आहियो, कॾहिं मेहरान यूनिवर्सिटी जे स्टेजिस ते नज़र ईंदा आहियो, कॾहिं उते लम्स में ऐं कॾहिं कराची, त पोइ सभ खां वधीक हिकिड़ो हूंदो आहे न हिकु जॻह ॾाढी फेवरेट हूंदी आहे, सो उहा जॻह जेकॾहिं जाम शोरे जी ॻाल्हि कजे त कहिड़ो हंधि फेवरेट आहे? जाम शोरो त चवंदा आहिनि सॼो ख़ूबसूरत आहे, पर जॾहिं ॻाल्हि अल मंज़र जी अची वेंदी आहे त जाम शोरो असीं चवंदा आहियूं बसि दंग आहियो न। अल मंज़र जा उहे नज़ारा ऐं उहो जेको आहे जेॾी महिल पुल तां गुज़रंदा आहियूं ऐं दरी मां उहा शइ ॾिसणु ऐं हेठि लही करे वरी उन ई जेको आहे से साम्हूं तव्हांजो बिल्कुलु पाणी ऐं थधी हवा ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं बूंदाबांदी, त जाम शोरे जी आउं चवंदा आहियां मूंखे जेका रूह खे सुकून ॾियण वारी जॻह आहे उहो अल मंज़र जाम शोर आहे। वाह, ज़बरदस्त। हा, उहा जॻह ई एॾी ख़ूबसूरत आहे। बिल्कुलु। अच्छा जी डॉक्टर साहब, उन खां अलावा थींदो आहे कॾहिं कॾहिं इंसानु जेको आहे न, छो त जज़्बातनि ते चवंदा आहिनि त वस न हलंदो आहे, कॾहिं इंसानु उदास बि हूंदो आहे ऐं उहा उदासी पंहिंजे वक़्त ते ई ख़तमु थींदी आहे, सो ईअं थींदो आहे कॾहिं उदास हुजो ऐं पोइ उहा सिंगिंग करे वठो या का अहिड़ी एक्टिविटी उन वक़्तु? एक्चुअली उदास थियण वक़्तु सिंगिंग मूंखां अॼु ॾींहं ताईं थी न आहे। आउं जॾहिं ख़ुशि हूंदो आहियां तॾहिं ॻाईंदो आहियां, छाकाणि आउं चवंदो आहियां त हीअ मुंहिंजे लाइ रूह जी ग़िज़ा आहे। अक्सर माण्हू चवंदा आहिनि यार हीअ जेको आहे से हिनखे जेको आहे हीअ उदास आहे तॾहिं हीअ ॾुखो ईंदड़ गाना ॻाए थो, पर आउं चवंदो आहियां जेकॾहिं मुंहिंजो रूह ख़ुशि आहे त आउं ॻाए सघंदो आहियां। अगरि मूंखे का अहिड़ी परेशानी हूंदी आहे, इंसानु त चवंदा आहिनि परेशानी उहो को इंसानु कोन्हे जंहिंखे परेशानी न हुजे, पर मूंखे जॾहिं का परेशानी हूंदी आहे त आउं चवंदो आहियां त आउं ॻाए कोन सघंदो आहियां। इहो मतिलबु हिकिड़ो अपोज़िट आहियां आउं सिंगर सां, मूंखां पोइ उहा ऐं जेकॾहिं मुंहिंजो दिलि ख़ुशि हूंदो आहे त आउं परफॉर्म करे सघंदो आहियां, छाकाणि आउं कोशिशि कंदो आहियां त आवाम खे ख़ुशि कजे, आवाम खे रुआड़िजे न, त उहा शइ आवाम जॻह प्रेज़ेंट कंदो आहियां। सही सही। अच्छा, उन खां अलावा डॉक्टर साहब थोरो चाहींदसि त अव्हां ज़िक्र कजो पंहिंजे दोस्तनि जो, उन्हनि साथियुनि जो जिन हमेशह साथ ॾिनो आहे पर ॾुखे वक़्त में तमामु वेझा रहिया आहिनि। ॾुखे वक़्त में नाला खणंदुसि त ख़ैर खोड़ आहिनि, नाला खणा मां कंहिंजा नाला खणा मां केतिरा, बिल्कुलु। त पर कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जिन मूंखे ॾुखे वक़्त में ॾाढो मुंहिंजो साथ ॾिनो, जिन मूंखे सपोर्ट कयो ऐं जिन मूंखे इहो चयो त गोविंदा असीं तोसां गॾु आहियूं। उन्हनि मां हिकिड़ो नालो जेको आहे से जयराज सोनिया, जेको मुंहिंजा भॼन वग़ैरह लिखंदो आहे, अॼु ॾींहं ताईं अगरि मूंखे का परेशानी हूंदी आहे त हुनखे फ़ोन कंदो आहियां की जयराज भाई हीउ कमु आहे, ही सेट ओके गोविंदा 5 मिंट जो कमु आहे। ॿियो जेके ॾिसजे त मुंहिंजो कज़न ई आहे, मुंहिंजो भाउ आहे, उहो गुल हरीश शर्मा, उन सां बि मुंहिंजी सुठी आहे, उहो बि मुंहिंजो मुश्किल वक़्त जो साथी रहियो आहे। ऐं सभ खां जेको प्यारो जेको चइजे ऐं जंहिंखां मतिलबु
जंहिंसां विढ़ंदो बि जाम आहियां, उनखे दड़का बि ॾींदो आहियां, मूंखे नंढो आहे, उहो मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे डॉक्टर दर्पण शर्मा। अच्छा, उहो बि डॉक्टर आहे? उहो हा, उहो फिजियोथेरेपिस्ट आहे, बिल्कुलु हैदराबाद में रहंदो आहे। ऐं पहिरीं मुंहिंजो इरादो हो त उनखे गॾु वठी थो अचां, पर वरी कुझु टाइमिंग्स जे करे ऐं उनखां इहो आहे त हाणे वरी मुंहिंजो ॾुख सुख जो साथी जेको आहे न, हाणे उहो दर्पण शर्मा आहे। हैदराबाद में हूंदा आहियूं, ॿई हिक ॿिए खे केॾी महिल फ़ोन कंदा आहियूं, त पोइ भाउ सां तव्हांखे नंढो भाउ आहे, उनखे थोरो दाॿे में रखिबो आहे, स्टिल उनखे दड़का ॾींदो आहियां, पर उहो सुठो दोस्त आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, उहे साथी जेके उन स्टडी वारे टाइम में गॾु रहिया ऐं चवंदा आहिनि त हक़ीक़त में न आख़िर में अची ख़बर पवंदी आहे त केरु सचो दोस्त आहे, केरु कोन थो निभाए सघे अॻियां। बिल्कुलु। हाणे ॻाल्हि इहा आहे त निभाइण वारा जेके चवंदा आहिनि उहे निभाईंदा आहिनि। हाणे जिन न निभायो उहे बि ख़ुशि हुजनि, जिन निभायो उन्हनि में यूनिवर्सिटी लाइफ में जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन्हनि दोस्तनि मां काफ़ी सारा अहिड़ा दोस्त हुआ जिन निभायो, जंहिंमें डॉक्टर दिलीप हुयो ऐं डॉक्टर हामिद ब्रोई हुयो ऐं उनखां अलावा बि खोड़ सारा नाला आहिनि, पर बसि चवंदा आहिनि त उन्हनि जा जिन न निभायो, जेके शुरू में चवंदा हुआ उन्हनि आख़िर में उन्हनि साथ न निभायो। ऐं डॉक्टर कामरान जुणे जो टन्नू मोहम्मद खान खां बेसिकली उहो ॾाढो मुंहिंजो बेस्ट फ्रेंड रहियो, उन सां ॾाढी मुंहिंजी सुठी अटैचमेंट रही, हिक ॿिए जे दुख सुख जा साथी हूंदा हुआसीं। सही। अच्छा डॉक्टर साहब, वरी उहा ई ॻाल्हि न आकाश अंसारी वारी त नाराज़ थींदो हर को, नाला खणा मां कंहिंजा, सो कंहिंजा नाला खणी माण्हू कंहिंजा नाला खणे। डॉक्टर साहब, छा सिखी सघिया आहियो? ज़िंदगी घणो कुझु सेखारींदी आहे, प्रोफेशनल लाइफ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो घणो कुझु सेखारे थी। अव्हां अॼु ॾींहं ताईं छा सिखी सघिया आहियो, छा था सम्झो? बसि ज़िंदगी में इहो ई सिखियो आहे त महिनत जो फल तव्हांखे ज़रूरु मिलंदो आहे, पोइ तव्हां उहा कहिड़ी बि फील्ड में कयो। अगरि आउं म्यूज़िक में जेकॾहिं कंदो आहियां त मूंखे ज़रूरु महिनत जो फल मिलंदो आहे, अगरि डेंटिस्ट्री में कयां थो त बि मूंखे महिनत जो फल मिलंदो आहे। ऐं बसि ज़िंदगी इहो सबक़ु सेखारे थी, ज़िंदगी तव्हांजा लहे चढ़ा तव्हांजी ज़िंदगी में ज़रूरु ईंदा आहिनि, पर जेकॾहिं तव्हां सुखनि खे ख़ुशी सां फेस कयो था, मोह ॾियो था, त ओतिरो ई ख़ुशी सां पंहिंजे ॾुखनि खे फेस कयो। मंज़िल तव्हांजी आहे, तव्हां लाइ का बि शइ इम्पॉसिबल कोन्हे, यू कैन डू इट। यस, बिल्कुलु बिल्कुलु। डॉक्टर साहब, पहिरीं ब्रेक वठूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर वेलकम चवां थी। अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ऐं म्यूज़िक जॾहिं बि प्रोग्राम में हूंदो आहे त उहो प्रोग्राम यकीनन ॾाढो ख़ूबसूरत बणिजी वेंदो आहे। ऐं डॉक्टर साहब ज़िक्र कयो त म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे, ऐं मां चवंदी आहियां त इहो सेंटेंस इलाही पुराणो आहे, पर दिलि खे एॾो वणंदो आहे। ऐं जॾहिं बि म्यूज़िक ॿुधंदा आहियूं त इहो महसूसु बि थींदो आहे त म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे। अच्छा डॉक्टर साहब, कुझु तव्हां खां ॿुधंदासीं ऐं उहो सॉन्ग जेको अक्सर तव्हां ॻाइणु पसंदि कंदा आहियो या ऑडियंस खे तमामु घणो पसंदि अचे थो। जी, छाकाणि जेको पुराणो सिंधी गानो आहे, मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, वाह वाह, ऐं ज़ोर केॾो हवा लॻायो आहे, इमदाद हुसैनी साहब, इमदाद हुसैन साहब जो लिखियलु गीत आहे। हा, तव्हां सभिनी दोस्तनि जे नाम जेको हाल। जी प्लीज़। मूं जॾहिं को ॾीओ जलायो ज़ोर केॾो हवा लॻायो मूं जॾहिं को ॾीओ जलायो मूं जॾहिं को ॾीओ जलायो तोखे चाहियूं था, 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 तोखे चाहियूं बैस उन ते करण जायो बैस उन ते करण
ज़ोर केॾो हवा लॻायो मूं जॾहिं को ॾीयो जलायो हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर मूं सॼो घर खणी सजायो मूं सॼो घर खणी सजायो ज़ोर केॾो हवा लॻायो मूं जॾहिं को ॾीयो जलायो मूं जॾहिं को ॾीयो जलायो वाओ ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। अच्छा डॉक्टर साहब, मुंहिंजो फेवरेट आहे इहो गानो। शाइरी मूंखे इलाही वणंदी आहे। बिल्कुलु, बिल्कुलु। इहा इलाही ख़ूबसूरत शाइरी इमदाद हुसैनी साहब जिन जी। ऐं मैडम सहर इमदाद जॾहिं इन शाइरी खे डिस्क्राइब कंदी आहे, जॾहिं मूंखे ॻाल्हाईंदी आहे, त मैडम चवंदी आहे त ॾीए मां मुराद इल्मु बि आहे ऐं इल्मु यकीनन हक़ीक़ी रोशनी आहे ऐं जंहिंजी ज़िंदगी में इहा हक़ीक़ी रोशनी आहे उहो इंसान ज़िंदगी जे हर मुहाज़ में अॻियां आहे। सो यस डॉक्टर साहब, अव्हां केतिरनि ई सिंगर्स सां मिलो था, अव्हां जूं मुलाक़ातूं रहनि थियूं, पर अव्हां सम्झो था त अॼु जे दौर में जंहिं दौर में असां रहूं था ऐं जंहिं अंदाज़ में असांजी सोसाइटी असांखे मिले थी, त सिर्फ़ु सिंगिंग सां ज़िंदगी जो गुज़ारो मुमकिन आहे? न, ईअं कोन्हे। सिर्फ़ु सिंगिंग सां ज़िंदगी जो गुज़ारो नथो थिए। अॼुकल्ह जो जेको दौरु आहे, मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त आर्टिस्ट जो क़दुरु थोरो सो घटिजणु लॻो आहे। उनजे करे त मुआशिरो थोरो, असांजा कुझु जेके माण्हू आहिनि, पर आउं चवंदो आहियां, ॾिसो न, हाणे अॼु जेकॾहिं आउं किथे वेंदो आहियां त सुञाणप जेका आहे उहा तव्हांखे आर्टिस्ट जी सुञाणप आहे। अगरि ताहिरा तव्हां किथे वञो था न, त तव्हांखे ज़रूरु ॿ माण्हू चवंदा हूंदा, तव्हां उहो ई आहियो न सुबुह महिराण ते। मतिलबु इहा शइ जॾहिं थींदी आहे त इहो हिकिड़ी दिलि खे फील थींदो आहे त इहा हिकिड़ी इज़त आहे। इज़त जेका आहे उहा असांखे, जेका PR चइजे, जेका असांखे पब्लिक सुञाणे थी, उहा असांखे आर्टिस्ट जे थ्रू मिले थी, बिल्कुलु मिले थी। ऐं उनजो बाक़ी सिंगिंग सां गॾो गॾु पंहिंजो कारोबार लाज़मी आहे। ऐं व्यूअर्स खे इहो ई चवंदुसि त पंहिंजी जेका शइ आहे, पंहिंजो जेको इंसानु कमु करे थो, त इंसानु कॾहिं कंहिंजो मोहताज नथो थिए ऐं कोई रिग्रेट बि नथो थिए ज़िंदगी में। अच्छा, उहो दीवान घणो जेको आहे न, उहो बिज़नेस करणु पसंदि कंदा आहिनि। उन्हनि खे इहा ॻाल्हि पसंदि न ईंदी आहे त असांजा 50,000 1 लख ताईं असांखे मंथली अचे। हू चाहींदो आहे त को अहिड़ो सेटअप हुजे जिथां असांखे जेको आहे न चङो ख़ासो फ़ाइदो ईंदो रहे। मतिलबु इहा शइ दीवाननि में छो हूंदी आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत इहा शइ आहे? एक्चुअली हिकिड़ी हिन ॻाल्हि जो एक्चुअली माण्हू चवंदा आहिनि त दीवाननि जा ॿार जेके आहिनि से पढ़नि था ऐं पैसो किथां अचे थो, ऐं लाइक उन्हनि जा ॿार USA वञनि था ऐं दीवान हेॾो कारोबार कीअं कनि था। ऐं उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, तव्हां ॾाढो सुठो सुवालु कयो आहे। ऐं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त जेके दीवान आहिनि हू पंहिंजी फील्ड सां, पंहिंजे कारोबार सां, पंहिंजे टाइम सां सचा थी रहनि था। हुननि खे ख़बर आहे त असांजो हिते फ्यूचर जेको आहे असांजो इहो ई आहे, असांखे हिते कारोबार करिणो आहे। हाणे तव्हांखे आउं सिधी ॻाल्हि ॿुधायां थो, आउं दीवान आहियां, ऐं जेकॾहिं घरां अॼु बि 11 बजे खां ॿाहिरि देरि सां निकिरंदो आहियां त मूंखे घरां 15 फ़ोनूं ईंदियूं आहिनि त पुटु किथे आई, घर अची ईंदो या न। हाणे उन माइट जी चेन मुंहिंजी, मतिलबु माइट सां उहा चेन ठहियलु आहे त मुंहिंजे माइट खे ख़बर आहे त मूंखे देरि सां ॿाहिरि न आहे वञिणो। उते ई अगरि ॿी कम्यूनिटी जेको ॿारु आहे उहो वञे थो, भले 4 बजे अचे, ख़ैरु आहे, न पुट खे परवाह न पीउ खे परवाह। त दीवान जो जेको ॿारु आहे उन डप जे करे त असांखे अहिड़े हालात में असीं एडजस्ट थी सघूं था, न थोरो डिॼे थो ॿाहिरि जी संगत यारी खां, तंहिंजे करे 80% जेको दीवान आहे उहो पंहिंजे कारोबार में अॻिते रहे थो।
सही, ज़बरदस्त, ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे, इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। अच्छा, वालदेन सां जेको स्ट्रॉन्ग उहो कनेक्शन हुजे थो, केतिरो ज़रूरी आहे डॉक्टर साहब? मतलब कनेक्शन पेरेंट्स जो उन ॿार सां, छो त जिथे कनेक्शन उहो स्ट्रॉन्ग न आहे न, त उहो जेको आहे न, जीअं तव्हां चओ त पोइ परवाह न आहे, न वालदेन खे परवाह आहे, न उन ॿार खे परवाह आहे, ऐं पोइ ज़िंदगी में कंहिं शइ खे उहो सीरियस बि नथो वठे उन अंदाज़ में। जीअं औलाद जेको औलाद पंहिंजे माइटनि सां कनेक्शन ख़तमु करे थो, कामयाबु नथो रहे। अॼु ॾींहुं ताईं वसी तव्हां भले आउं किथे बि वञा, राति जो किथे बि शो हुजे न, मतिलबु मूंखे मुंहिंजे माइटनि खे इन्फॉर्म लाज़मी करिणो आहे। सही। त आई एम गोइंग हेयर, अमां हितां निकितो आहियां, हेॾी महिल पहुतो आहियां। त इहा शइ बॉन्डिंग जेका आहे न, त माइट खे औलाद जी ख़बर हुजे त औलाद किथे आहे। छाकाणि अॼुकल्ह जो जेको दौरु आहे, अॼुकल्ह जा जेका हादसात आहिनि, उन दौरु ॾाढो ॾुखियो दौरु आहे ऐं ॾाढो ॾुखे दौर मां असीं गुज़री रहिया आहियूं। त आउं सिर्फ़ु इहा ई जेके व्यूअर्स आहिनि, आउं त नंढड़ो आहियां उन्हनि जे अॻियां बि, पर उन्हनि खां इहो रिक्वेस्ट कंदुसि त पंहिंजे माइटनि सां एॾी सुठी कनेक्शन, एॾो सुठो रखो जेको हू तव्हांजा दोस्त थी रहनि, ऐं तव्हां पंहिंजे ॾुख सुख जूं सभु ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधायो, त तव्हां अॻियां हली कंहिं अहिड़ी ॻाल्हि ते मजबूर न थियो जेको पंहिंजो बि नुक़सानु कयो ऐं माइटनि जो बि नुक़सानु। सही, बिल्कुलु ठीकु। अच्छा, वालदेन जो प्रॉपर वक़्तु औलाद खे ॾियणु केतिरो ज़रूरी आहे, छो त अॼु जे दौर में उहो जेको पेरेंट आहे, उहो 2 जॉब्स बि करे रहियो आहे ऐं उनखे बिज़नेस खे बि टाइम ॾियणो आहे, उनजूं 2, 4, 5 एक्टिविटीज़ बि आहिनि, पर ॿार जो जेको टाइम आहे न, उहो ख़तमु थी थो वञे उन्हनि सभिनीनि शयुनि जे विच में। न ॾिसो, तव्हां केतिरो बि तव्हां कयो, पर तव्हां ज़रूरु ज़िंदगी में 6 खां 8 कलाक सुम्हो ज़रूरु था। ऐं उन्हनि माइट जेकॾहिं उन मां उहो कलाकु वेही जेकॾहिं सिर्फ़ु नाश्तो ई पंहिंजे औलाद सां गॾु करे ऐं उते दिलि जा हाल वंडे। अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो, फलाणे डॉक्टर सुसाइड करे छॾियो, फलाणे पुटु सुसाइड करे छॾियो, त उनजो रीज़न ई इहो आहे त असीं पंहिंजे पेरेंट्स सां, असीं पंहिंजे वॾनि सां जेको आहियूं डिस्कनेक्टेड आहियूं ऐं असीं उन्हनि सां न, हू असांखे ॿुधणु पसंदि कनि था। ईअं बि आहे, बिल्कुलु ईअं बि थींदो आहे। के पेरेंट्स अहिड़ा आहिनि जेके ख़ाली बसि जॉब्स आया सुम्ही रहिया, त उन्हनि जो औलाद जेको आहे से अॻियां हली करे उहो नुक़सानु थिए थो। उनजो नुक़सानु इहो त हू सुसाइड करे थो या कंहिं ग़लति जेको आहे कंडीशन में हलियो थो वञे। त आउं सिर्फ़ु इहो चवंदुसि त ज़रूरु सुबुह जो टाइम अगरि तव्हां कलाकु ॾेई सघो था, माइट बि वेहे, औलाद बि वेहे, ऐं हिक ॿिए सां कनेक्शन अहिड़ो हुजे की हू सभु ॿुधाए त बाबा अॼु हीअ शइ करे आयो आहियां, ऐं हुनजो पीउ हुनखे हुन ॻाल्हि ते सम्झाए। अगरि हुन ग़लति कयो आहे त सम्झाए, अगरि सही कई आहे त हुनखे दाद ॾे। सही, ज़बरदस्त, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा ॾाढी सुठी ख़ूबसूरत प्रैक्टिस हुजे थी, ऐं उहो यकीनन उहो रिलेशनशिप ॾाढो स्ट्रॉन्ग थिए थो वालदेन जो ऐं औलाद जो। डॉक्टर साहब, जॾहिं बि ॿियनि कम्यूनिटीज़ जे ॿारनि खे ॾिसंदा आहियो ऐं वरी पंहिंजी कम्यूनिटी जे ॿारनि खे ॾिसो था, त इहा शइ महसूसु थींदी आहे त हुते इंगेजमेंट घणी आहे, हुते उहो जेको कनेक्शन आहे उहो टुटल आहे। एक्चुअली उहो इहो सॼी ॻाल्हि पेरेंट्स जी अचे थी वञे। हिन में मां पेरेंट्स टॉक कई त उहा इहा ई शइ आहे त कनेक्शन जेको टुटे थो, उनजो रीज़न इहो ई आहे। त मूं तव्हांखे ॿुधायो, हाणे मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो डॉक्टर आहे जंहिंजो पीउ, हाणे हू पंहिंजे पुट खे चवे थो त बाबा तूं डॉक्टर थींदे ई थींदा। तव्हां ॿुधो हूंदो अक्सर, तव्हां चवंदा आहिनि यार लम्स में 15 ॿार थिया आहिनि, पोइ 13 दीवान छो थिया आहिनि। मतिलबु लाइक तव्हां कंहिं बि हॉस्पिटल में वञो, तव्हां लम्स आया हूंदा, तव्हांजो एक्सपीरियंस हूंदो, त तव्हांखे इर्द गिर्द 70% दीवान मिलनि था। त उनजे करे त हू उनखे उनजी माइट जी ओड़ी तरबियत मिले थी, उनजो माइट हिन कल्चर खां थोरो घणो डिॼे थो। त असांजो औलाद जेको आहे से, त आउं सभु माइट त सभु औलाद त सभिनी माइटनि खे प्यारो हूंदो आहे। ऐं वरी बि व्यूअर्स खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त पंहिंजे औलादनि खे, स्पेशली पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो ऐं पंहिंजी नियाणियुनि खे तइलीम ॾियो। जेके नियाणियूं तइलीम याफ़्ता आहिनि उहे अॻिते वधनि थियूं, उन्हनि नियाणियुनि जो साथ ॾियो। अगरि का नियाणी पढ़णु चाहे थी त उन नियाणी खे कंहिं बि क़िस्म जी मना न करे, उन नियाणी खे दुनिया फेस करणु एॾी तव्हां उनखे एॾो पावर ॾियो त उहो नियाणी खे मर्द खां डिॼी न सघे। ज़बरदस्त, ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। अच्छा डॉक्टर गोविंदा, जॾहिं असां किताब जी ॻाल्हि कंदा आहियूं त अॼु जो नौजवान चयो वञे थो त घटि पढ़े थो, सो तव्हां आहियो लिटरेचर सां कनेक्टेड रहंदा आहियो? लिटिल बिट जेको टाइम मिलंदो आहे, छाकाणि फील्ड जे मुताबिक़ मूंखे थोरो मेडिकल फील्ड आहे, पर जॾहिं को टाइम मिलंदो आहे, साईं आकाश अंसारी मुंहिंजो ॾाढो ख़ूबसूरत शाइर हो, मुंहिंजो पसंदीदा इंसान बि हुयो। साईं सां मुंहिंजूं ॾाढियूं फेस टू फेस मुलाक़ातूं। ऐं चाचा, आउं त हुनखे चाचा चवंदो आहियां, चाचा रसूल बख़्श पलीजो साहब, जिन जा लिखियल किताब उहे बि लिटरेचर कुझु मुंहिंजा जेके आहिनि से पढ़ियल आहिनि, पर टाइम जे मुताबिक़ त मतिलबु कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, थोरो घटि टाइम ॾींदा आहियूं। जी हा। अच्छा, मां तव्हांखे डिफरेंट ट्रेनिंग्स में बि ॾिठो आहे, पाण वञणु पसंदि कंदा आहियो? इन्विटेशन्स हूंदा आहिनि, मजबूरन वञिणो पवंदो आहे? न, इन्विटेशन्स त हूंदा आहिनि एक्चुअली काफ़ी सारनि जा, पर जिते जिते वुमेन पावर यूज़ थींदो आहे त उहा शइ वणंदी आहे मूंखे। छाकाणि आउं पाण चवंदो आहियां, त आउं पहिरीं चवंदो आहियां त न्याणी जेका आहे, असांजे मज़हब में तव्हांखे ख़बर आहे, न्याणी असांखे जेको आहे से ईअं सम्झो त ओतिरी मथे आहे जेतिरी असांखे असांजी माता, लाइक शेरां वाली माता आहे, जेकी शक्तियूं आहिनि,
असीं नियाणी खे उहा तरजीह ॾींदा आहियूं। हाणे ट्रेनिंग्स कुझु मुख़्तलिफ़, कुझु असांजा पंहिंजा मेडिकली वर्कशॉप हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा हूंदा आहिनि लाइक अॼु असांजो वीमेन डे आहे, अॼु असांजो पाकिस्तान डे आहे, अॼु असांजो रेज़ोल्यूशन डे आहे, अॼु असांजो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डे आहे, जेको बि, त आउं कोशिशि कंदो आहियां त जेका बि सिंध सां रिलेटेड शइ हुजे, जंहिंमें सिंध जी साराह हुजे, जंहिंमें सिंध जी तारीफ़ हुजे, उते आउं ख़ुशी सां वञणु पसंदि कंदो आहियां। ऐं उन में मूंखे बेनिफिट इहो थींदो आहे त कुझु ख़ूबसूरत इंसान, कुझु ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं सिखी वठंदो आहियां जेके मूंखे दिमाग़ में हूंदियूं आहिनि, उहो अॻियां वरी प्रेज़ेंट करे सघंदा आहियां। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, सिंगिंग खे केतिरो टाइम ॾींदा आहियो? छो त चवंदा आहिनि त रियाज़ जेसि ताईं न कजे त उहो जेको आहे न राग बि मोकिलाए वेंदो आहे, या अक्सर इहा चवणी ॿुधी आहे मां। बिल्कुलु बिल्कुलु, सिंगिंग खे कोशिशि कंदा आहियूं त ॾींहं में जेको आहे से कलाकु ॾेढ ॾियूं। कलाकु ॾेढ ही म्यूज़िशियन हूंदा आहिनि मुंहिंजा, जेकॾहिं किथे न हूंदा आहिनि त ही ईंदा आहिनि डेली, ऐं डेली हिननि सां राग रियाण थींदी आहे। पोइ हिक ॿिए खे जेको आहे से कोई केॾी महिल ही मूंखे दड़का ॾींदा आहिनि, केॾी महिल हिननि खे दड़का ॾींदो आहियां, त इहा बॉन्डिंग हले पई। ऐं उनखां अलावा हफ़्ते में तक़रीबन हिकिड़ो ॿ प्रोग्राम्स हूंदा ई, इवेंट हूंदा ई हूंदा आहिनि। ज़बरदस्त, तमामु सुठो तमामु सुठो। क्लिनिक खे टाइम ॾियणु, पेरेंट्स खे टाइम ॾियणु, ऐं तव्हांजो तमामु एक्टिविटीज़ हिन सोशल मीडिया जे थ्रू असां ताईं बि पहुचंदियूं आहिनि, पोइ ही वाला टाइम खे कीअं डिस्ट्रीब्यूट कंदा आहियो, कीअं मैनेज कंदा आहियो? आराम सां कॉम्प्रोमाइज़ कंदा आहियूं। जिते 8 कलाक सुम्हणो हूंदो आहे त उते पोइ 5 कलाक सुम्ही रहंदा आहियूं, 2 कलाक वरी उहो बचाईंदा आहियूं। बसि तव्हां वारी ॻाल्हि उहा ई अची वेंदी आहिनि कि सुबुह जो सवेर उथंदा आहियूं त सभु कमु ईज़िली थी वेंदा आहिनि। सही सही। ऐं इहा प्रैक्टिस भला कॾहिं खां रही आहे? छो त नंढपण खां इहो लेसन त ॿुधो अथऊं, सवेर सुम्हो, सवेर उथो, अवल धणी जो नालो वठो, पर हा, त इहे शयूं वरी प्रैक्टिस में न घटि नौजवान अपनाए सघंदा आहिनि, पंहिंजूं करे सघंदा आहिनि। न, मुंहिंजो असांजो इहो उसूल आहे, मतिलबु असांजी पूरी फैमिली जेका आहे न, सवेर सुम्हो ऐं सवेर उथो। ऐं घर में बि हूंदो आहे न, त असांजी केॾी महिल को दोस्त अचे थो या केॾी महिल को कज़न अची वियो आहे, त घर वारा चवंदा आहिनि जल्दी सुम्हो, 12 थी विया आहिनि। पोइ बसि हुनजे डप में अञा ताईं इहो रूटीन हलंदो अचे। सही सही। असां ब्रेक वठूं था, नंढो ब्रेक आहे नाज़रीन, काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं विच विच में ब्रेक वठणु ज़रूरी हूंदो आहे। उन ई तरह जॾहिं इंसानु कंहिं सफ़र ते वेंदो आहे त चाहींदो आहे त किथे असां जेको आहे नंढो ब्रेक वठूं, त उहो ख़ूबसूरत बि लॻंदो आहे। हीउ प्रोग्राम अव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुची रहियो आहे, ऐं 10 बजे खां वठी 12 बजे ताईं असां गॾु हूंदा आहियूं। तव्हांजो साथ हूंदो आहे त अञा वधीक सुठो लॻंदो आहे। डॉक्टर गोविंदा शर्मा साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, ऐं पाण जना पंहिंजे पेशन ऐं प्रोफेशन सां ॾाढा सचा आहिनि, ॾाढो सुहिणे अंदाज़ में उन्हनि जूं ख़िदमतूं असां ॾिठियूं आहिनि, सुहिणे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि, ऐं ॻाल्हाइनि बि ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में था। अच्छा डॉक्टर साहिबु, कुझु ॿुधूं तव्हां खां, छा सिलेक्शन आहे, छा सिलेक्ट कयो आहे? एक्चुअली आउं थोरो गज़ल मूंखे वणंदियूं आहिनि, ऐं जॾहिं उस्ताद गुलाम अली खान साहिब जो नालो ईंदो आहे, वाह वाह, ऐं त उहा उनजी ॻायल गज़ल आहे, हम तेरे शेर में आहे मुसाफ़िर की तरह, सिर्फ़ हिकु बार मुलाक़ात का मौक़ा दे दे। तव्हां सभिनी खे इनाम कंदसि जी। मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ, सुबह तक तुझसे बिछड़ कर मुझे जाना है कहाँ, सोचने के लिए एक रात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह।
अपनी आँखों पे छुपा रखे हैं जुगनू मैंने। अपनी आँखों पे छुपा रखे हैं जुगनू मैंने। अपनी पलकों पे सजा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की। वाओ, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। अच्छा, गज़ल घणी ॿुधणु पसंदि कंदा आहियो? जी जी बिल्कुलु। ज़बरदस्त। अच्छा, कुझु सिंगर्स अहिड़ा जिन खे हमेशह ई ॿुधो आहे, जेके हमेशह ई पसंदि रहिया आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? उस्ताद गुलाम अली, मैडम नूरजान, मैडम आबदा परवीन, जेके असांजो ईअं सम्झो त शान आहिनि ऐं लीजेंड्स आहिनि। उन्हनि खे कंहिंसां कंपेयर नथो करे सघिजे। ऐं जेकॾहिं सिंधी सिंगर्स में अचूं था, जेके सिंधी ॻाइनि था, त अॼुकल्ह मैडम सनम मारवी, उनजो जॾहिं आकाश अंसारी खे ॻाईंदी आहे त ॾाढो। ऐं उनखां अलावा ममताला शारी साहब, ज़ामिन अली आहे, उहो सुठो दोस्त बि आहे, उनखे फॉलो करण जी कोशिशि बि कंदो आहियां। त उनखे ॿुधण बि पसंदि कंदो आहियां। बस इहे सिंधी मीडिया जा जेके ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठा नाला, तमामु बहितरीनु। अच्छा, उनखां अलावा डॉक्टर साहब, जॾहिं सिंगिंग जी दुनिया जी ॻाल्हि थींदी आहे ऐं कुझु अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ जिन सां दिलि चवंदी हुजे त हिननि सां मुलाक़ात थियणु घुरिजे, उन्हनि में जेको आहे से हिकिड़ो त मैडम आबदा परवीन सां मुलाक़ात कयल आहे, पर उहा जल्दी वारी मुलाक़ात हुई। अच्छा, त दिलि कंदो आहे त मैडम सां वेही करे अधु कलाकु मैडम खां मतिलबु कचहरी कजे, राग रिहाइण ते हुजे, जी हा, ऐं मैडम खां उहा दुआ वठिजे। ऐं उनखां अलावा जेको आहे से जेकॾहिं सिंधी आर्टिस्टनि जी ॻाल्हि कयूं था त रजब फ़क़ीर, जेको अॼुकल्ह ॾाढो ट्रेंडिंग आहे, ऐं उस्ताद सां मुलाक़ातूं त काफ़ी आहिनि, उस्ताद बचन वांगुरु ॻाईंदो आहे। अच्छा, पर बाक़ी जेका मुलाक़ात न थी सघी आहे, उन्हनि में जेको आहे से ममता लाशारी साहब सां एक्चुअली कॾहिं मुलाक़ात न थी आहे। अच्छा, सिंध जे हर सिंगर सां मिलिया आहियूं, पर उन सां दिलि कंदो आहे, छाकाणि ममता लाशारी जॾहिं कुझु गीत अहिड़ा ॻाया, न रहंदे तूं न रहंदसि मां, न रहंदो कुझु त विड़ूं छा लाइ, त उन सां दिलि कंदी आहे। त हा, इलाही ख़ूबसूरत इंसान आहिनि ऐं इलाही नफ़ीस इंसान आहिनि। उन्हनि जी हैदराबाद में मुंहिंजे ख़्याल सां रिहाइश आहे, ऐं हू महफ़िलूं करणु, इहो सभु शयूं जेको आहे न, सभु एक्टिविटीज़ बि उन्हनि छॾे ॾिनियूं आहिनि। ऐं उन्हनि जो हिकिड़ो इंटरव्यू मां ॿुधो त मूंखे इहो अंदाज़ो थियो त बेहद नफ़ीस इंसान आहिनि। ऐं जेकॾहिं डॉक्टर साहब हूअं एज़ अ होस्ट मूंखे शेयर, माना मुंहिंजो इंटरव्यू न आहे, मूंखे न शेयर करणु खपे, पर मुंहिंजी ज़ाती इहा ख़्वाहिश आहे त मां उन्हनि खां हिकु इंटरव्यू कयां। जी, अच्छा, लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम में तव्हां शामिल थी चुका आहियो, मूंखे आवाज़ तव्हांजो कोन अचे पियो। जी, हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे जेकॾहिं आवाज़ अचे पियो त प्रोग्राम में तव्हां शामिल थी विया आहियो। अवां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां प्रोग्राम में शामिल थिया आहियो? अंदरि मूंखे स्टूडियो में आवाज़ न पियो अचे, प्रोग्राम जी तरफ़ आऊं अॻियां वधां थी। जी, डॉक्टर गोविंदा शर्मा, मां हिकिड़ो सुवाल पुछंदी आहियां पंहिंजे आयल गेस्ट खां, जेकॾहिं डॉक्टर साहब अवां डॉक्टर न हुजो हा, सिंगर न हुजो हा, त छा हुजो हा? डॉक्टर न हुजां, सिंगर न हुजां, त आउं हिकिड़ो सोशल वर्कर हुजां हा। ओके। ऐं आउं हिकिड़ो जेको आहे से चैरिटी जो कमु कयां हा, ऐं उन्हनि ग़रीबनि जी मदद कयां हा,
एज़ अ सोशल वर्कर थी आहियां उन्हनि खे हिकिड़ो सिहत लाइ हिकिड़ी अहिड़ी हॉस्पिटल खोले छॾियांव जी भले हुनमें डॉक्टर्स ॿिया हुजनि हुआ पर हुनमें मतिलबु ग़रीबनि जो जेको आहे से इलाजु थियो आहे त काश हुयो हुजनि ख़ूबसूरत ख़ूबसूरत अच्छा घर में सभ खां वधीक कहिड़ी शइ खे महसूसु कयो आहे अम्मा जो हुजणु अम्मा जी तरबियत अच्छा कॉलर आहिनि पहिरीं हुननि खे मां शामिल कयां हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अजी ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां शामिल थिया आहियो प्रोग्राम में बरकत अली मंगला सां अदा तव्हांखे वेलकम चऊं था छा चवणु चाहींदव जी अञा असां ॻाल्हाइणो त हिकिड़ो गानो त असांखे ॿुधाए शमन अली मिरालीअ जो अच्छा अच्छा वाह वाह जी हा बिल्कुलु थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो तमामु सुठो लॻो ऐं कोशिशि कंदासीं त तव्हांखे कुझु न कुझु ज़रूरु ॿुधायूं अच्छा हिकिड़ो हूंदो आहे न त अम्मा जी तबियत ॾाढी नफ़ीस आहे बाबा जी तबियत थोरी सख़्तु आहे कहिड़ी शइ घर में घणी महसूसु कई आहे अम्मा जी तरबियत अम्मा मुंहिंजी जेका आहे न ॾाढी स्ट्रिक्ट आहे स्टिल अच्छा मतिलबु अम्मा टीचर बि आहे टीचर बि आहे ऐं माशाल्लाह सां त हू जेकॾहिं अॼु बि मैसेज ईंदो आहे न अम्मा जो त पहिरीं पहिरीं उहो मैसेज पढ़णो हूंदो आहे त ज़रूरु हिन में का न को दड़को मिलियल हूंदो त उहो चवंदा आहिनि न कंहिंखां मूंखे हिकिड़ो सुवालु थींदो आहे त कंहिंखां घर में तव्हां डिॼंदा आहियो त घर में मतिलबु अम्मा जो ॾाढो बाबा दोस्त आहे मतिलबु बाबा सां सफ़ा चिल माहौल हूंदो आहे अम्मा खां डपु थींदो आहे बिल्कुलु त उहो अम्मा जी जेका कावड़ आहे न उहा केॾी केॾी महिल फील थींदी आहे सही बाबा इज़ बडी माना बाबा सां हर ॻाल्हि जी जी बाबा मतिलबु दोस्त आहे ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अच्छा डॉक्टर साहब किथे वञणु पसंदि कंदा आहियो माना ईअं हूंदो आहे हाणे इलाही कमु कयो आहे थोरो हाणे गैप खपे पंहिंजे लाइ काॾे वञिणो आहे सो काॾे वञिणो हूंदो आहे त काॾे वञणु पसंदि बिल्कुलु रूह खे सुकून वेड़ी जप मुंहिंजो मुर्शिद आहे उहो वेड़ी जप जी नगरी आहे जेको जिते पार ब्रह्म मुंहिंजो जेको आहे मुंहिंजी मुर्शिद ऐं उनजो फॉलोअर आहियां जेकॾहिं कॾहिं को सुकून खपंदो आहे त उते हलियो वेंदो आहियां उते बसि हाज़िरी ॾेई करे ऐं दिलि जो सुकून वठी ऐं वापसी अची वेंदो सही केतिरो वक़्तु उते ॾींदा आहियो पंहिंजो बसि उहो जेकॾहिं डिपेंड कंदो आहे जेकॾहिं को अहिड़ो त्योहार हूंदो आहे ॾींहुं हूंदो आहे त सॼा सॼा ॾींहं हफ़्तनि जा हफ़्ता बि हूंदा आहियूं जेकॾहिं ईअं ई तव्हां ॿुधायो त कॾहिं हेक्टिक थी पवंदा आहियूं इंसानु पंहिंजे माइंड मां त उहा ईअं सम्झो त सुकून जो मुंहिंजो घरु उहो आहे ऐं उन ते वञी हाज़िरी ॾेई असीं वापसि ईंदा आहियूं त रूह ख़ुशि थी वेंदो आहे सही ऐं चयो वञे थो त सारी सिंध पिरीअ जो पाछो हसन दर्स चयो त समूरी सिंध पिरीअ जो पाछो आहे सो अव्हां यकीननि सॼी सिंध जेको आहे सो घुमिया हूंदव सभ खां वधीक कहिड़ियूं जॻहियूं पसंदि आहिनि सभ खां वधीक जेको मूंखे पसंदि आहे से पसंदि आहे थर थर पार्कर जेको आहे अहिड़ो जॾहिं थर वेंदा आहियूं ऐं थर में जेके मंदर आहिनि ऐं उन्हनि सां जॾहिं हिस्ट्री रिलेटेड आहे उनखां अलावा ऐं जे एरिया में रहां थो मकली उहो बि मूंखे ॾाढो वणंदो आहे मकली पुराणो ग्रेवयार्ड आहे उते असांजो माता सिंह भवानी जो मंदरु बि आहे ऐं आख़िरी जॻह ॻाल्हि कजे जेकॾहिं बलोचिस्तान तरफ़ वञूं था त होॾां असांजो जेको वॾो में वॾी जेका तीर्थ यात्रा आहे पूरी वर्ल्ड में उहा आहे हिंगलाज त उनजो नज़ारो ऐं उहो दिलि खे छुईंदड़ नज़ारो आहे ऐं ठटे में अचो त शाहजहान मस्जिद अहिड़ियूं जेके नेचर वारियूं शयूं आहिनि इहे पसंदि आहिनि इहे वणंदियूं आहिनि ॾाढियूं ज़बरदस्त अच्छा ऐं विच में ज़िक्र कयो त हीअ मुंहिंजी ख़्वाहिश आहे शुरूअ खां ईअं ई रहियो आहे त मुख़्तलिफ़ शयूं ॾिसणियूं आहिनि हा ऐं नेचर लवर आहियां मतिलबु आउं जेकॾहिं किथे वेंदो आहियां त मूंखे मतिलबु उहो फील थींदो आहे त हीअ को जबल आहे त पाणी पियो अचे लाइक इहा शइ शुरू खां वठी अच्छा इमेजिनेशन हलंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु चवंदा आहिनि न आर्टिस्ट जेको आहे उहो उनखे हर भुर कोई ठाहे नथो सघे उहो शुरूअ खां आर्टिस्ट हूंदो आहे त माना इहे सभु शयूं शुरूअ खां रहियूं आहिनि बिल्कुलु रहियूं अच्छा सभ खां वधीक तमामु शयुनि खे वेलकम कीअं कयो लाइक तव्हां अम्मा जो बि ज़िक्र कयो बाबा जो बि ज़िक्र कयो साथियुनि जो दोस्तनि जो हमेशह हर शइ खे कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके ॿुधणु पसंदि कंदा आहिनि चवंदा आहिनि हा तूं सही आहीं इहा शइ हूंदी आहे असां चाहींदा आहियूं त कोई अहिड़ो इंसानु हुजे जेको ॿुधे बाबा मतिलबु बाबा जेको आहे उन ॻाल्हि में मूंखे ॾाढो सपोर्ट कंदो हुयो त मतिलबु मूंखे ॿुधंदो हुयो मूंखे चवंदो हुयो जीअं तव्हां चओ अॼु बि आउं चवंदो आहियां त मुंहिंजो वॾो में वॾो जेकॾहिं पूरे मुंहिंजी फैन फॉलोइंग में ॾिसजे त मुंहिंजो वॾो फैन मुंहिंजो बाबा आहे ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा मां हूअं माना ज़िक्र बि कयमि पंहिंजे व्यूवर्स सां त मुख़्तलिफ़ स्टेजिस ते डॉक्टर गोविंदा शर्मा खे मां परफॉर्म कंदे ॾिठो आहे ऐं आउं वेहंदी बि आहियां माना सुठा जॾहिं सिंगर्स हूंदा आहिनि ऐं मुंहिंजो कमु बि जेकॾहिं ख़तमु थींदो आहे त मां वेहंदी आहियां मां चवंदी आहियां हिन सिंगर खे मां ॿुधी पोइ वञा थी अमां जॾहिं स्टेज ते मौजूदु हूंदा आहियो त हिकिड़ो हूंदो आहे न माण्हू हेज़िटेशन बि हिकिड़ो नेचुरल हिकिड़ी शइ आहे उहा बि थोरी घणी त थी रही हूंदी आहे तमामु शयुनि खे कीअं ओवरकम कंदा आहियो मुख़्तलिफ़ शयूं ज़हन में हलनि ऐं वरी उन वक़्तु स्टेज ते अची करे कीअं माना पंहिंजो पाण खे क़ाइल कंदा त हाणे इहो ई कमु आहे ख़ूबसूरती सां हिनखे ई निभाइणो आहे बसि उहो ई अवाम खे जॾहिं असीं इंटरेक्ट कराईंदा आहियूं मुंहिंजी आदत आहे ऐं जॾहिं इंटर थींदो आहियां त स्टेज ते वञणु शर्त आउं सलाम या अली मदद हक़ मौजूद जीअं नमस्ते जो मुंहिंजो नारो हूंदो आहे त तव्हां सम्झी वञो सभु शयूं कंबाइन थी वियूं ऐं जेको आहे सलाम बि थी वियो ऐं जेको आहे से
मौला अली जिन जो बि ज़िक्र थी वियो ऐं जीअं सिंध बि अची वई ऐं उनखां अलावा आख़िर में असांजो नमस्ते बि अची वियो त जेका आवाम वेठी हूंदी आहे त उहा सम्झी वेंदी आहे त हीउ जेको आहे से हिकिड़ो सूफ़ीज़म आहे ऐं पोइ आवाम खे इंट्रैक्ट करणु पोइ कुझु अॼुकल्ह जो जेको जनरेशन जो दौरु आहे कुझु असांखे कॾहिं कॾहिं अहिड़ी शइ बि ॻाइणी पवंदी आहे त कोशिशि कंदा आहियूं न ॻायूं पर हाणे ॾिसूं था जेकॾहिं आवाम खे उहा शइ न पई वणे जीअं मूं फर्स्ट ईयर में हिकिड़ो नंढिड़ो गीत लिखियो आहे प्यारी जाम शोरे वारी दिलि खणी वई तव्हां यकीन कयो मुंहिंजे ज़हन में हींअर इहा ई शइ हले भई मां हिन सां ई रिलेटेड तव्हां खां पुछण वारी हुयमि त उहो जॾहिं फर्स्ट ईयर में हुउसि तॾहिं लिखियो हाणे उहो प्रेज़ेंट करणु किथे किथे अजीब बि लॻंदो आहे छाकाणि जेके जेके माण्हू वेठो पर हाणे जिते जिते वेंदा आहियूं हाणे मूंखे स्टेज ते सॼी उन नाले सां कयो वञे थो आहे प्यारी जाम शोरे वारी वारो सिंगर त पोइ उहो प्रेज़ेंट करिणो आहे मूंखे अच्छा भला डॉक्टर साहब इहा आहे प्यारी जाम शोरे वारी केरु हुई इहा केरु हुजे हा त हिकिड़ी जो नालो हुजे न असां टिनि यूनिवर्सिटीज़ जो ज़िक्र कयो न इहा ॻाल्हि बि आहे असां सिंध जो कयो असल में तव्हां हिन शइ खे हाइड करण लाइ टिनिनि जो ज़िक्र कयो हूंदो ईअं हूंदो इएं न आहे सो बहरहाल इहे ॻाल्हियूं हिते मीडिया ॾिसे थी नथा कयूं बहरहाल त बहरहाल आहे प्यारी जाम शोरे वारी त उहो हिकिड़ी सुञाणप आहे ऐं उहो जॾहिं फर्स्ट ईयर में हुउसि तॾहिं लिखियलु गीत हो इहो ॻायो हो मूं ज़बरदस्त ज़बरदस्त ईअं थींदो आहे फ्रेंड्स में तव्हां मौजूदु हुजो फ्रेंड्स सर्किल हुजे ऐं अचानक बसि सभु शयूं छॾियो बाबा ॿुधणो आहे कुझु न कुझु ईअं फरमाइश इहा त अक्सर मूंखे दोस्त शादी जा कार्ड मोकिलींदा आहिनि चवंदा आहिनि गोविंदा तोखे दावत आहे हाणे अच्छा उहो चवंदा आहिनि असां वटि गोविंदा अचे त जीअं ॻाए असांखे किरायो बचे ऐं उन्हनि खे चवंदो आहे यार तव्हां मूंखे दावत ॾियो त भला पेमेंट कयो न चवंदा असां त तोखे संगत में दावत ॾिनी आहे न पोइ किथे किथे ईअं करिणो बि पवंदो आहे पोइ बसि ज़र डुक पियणो पवंदो आहे दोस्तनि जे लाइ सभ खां घणी ख़ूबसूरत ज़िंदगी जी यादि डॉक्टर गोविंदा शर्मा जे लाइ कहिड़ी रही आहे मुंहिंजी यादगार मेन मुंहिंजो जेको ख़ुशी जो जेको मोमेंट उहो इहो हो जॾहिं मेडिकल में सिलेक्ट थियोसि मतिलबु उहो मुंहिंजे लाइ ख़ूबसूरत ॾींहुं हुयो ऐं हिकु ॾींहुं उहो हूंदो जंहिं ॾींहुं तव्हां डिग्री वरिती हूंदी डिग्री वरिती पर डिग्री खां वधीक मूंखे उहो ॾींहुं ॾाढो प्यारो लॻंदो छाकाणि डिग्री खां पोइ हिकिड़ो अहसासु थियो त हाणे मतिलबु हाणे करिणो आहे कुझु न कुझु प्रैक्टिकल लाइफ में अची वई हाणे माइट वठंदा बि सही ॾींदा बि सही हर शइ थींदी पहिरीं त ख़ाली माइटनि जो खाइणो हुयो न उहा लाइफ ॾाढी भली हुई सही ज़बरदस्त अच्छा तमामु उहे स्टूडेंट्स जेके मेडिकल जे लाइ पंहिंजे पाण खे हिन वक़्तु तयारु कनि पिया डॉक्टर साहिबु उन्हनि सां हिन वक़्तु मुखातिब आहियो छा चवणु चाहींदा उन्हनि खे इहो ई चवंदुसि त पंहिंजे पाण सां सचा रहिजो पंहिंजे माइटनि सां सचा रहिजो कामयाबी तव्हांजा कदम पाणे चुमंदी मेडिकल ॾुखी फील्ड आहे पर एतिरी न आहे जेतिरो माण्हू उनखे प्रेज़ेंट कंदा आहिनि उनजो मिसाल आऊं तव्हांजे अॻियां आहियां मूं हिकिड़ी गवर्नमेंट यूनिवर्सिटी मां BDS कई आहे मूं मास्टर्स ओरल सर्जरी कई आहे उन सां गॾोगॾु ऐं ॻायां बि थो अगरि तव्हां में उन सां गॾोगॾु को हिडन टैलेंट आहे तव्हां ॻाए सघो था या तव्हां डांस करे सघो था या तव्हां में ॿी का एक्टिविटी आहे त तव्हां उनखे कॾहिं बि स्टेज ते लिकाइजो न तव्हां माण्हुनि जे अॻियां प्रेज़ेंट कजो ऐं उहा दाद तव्हांखे जेॾीमहिल मिलंदी ऐं जेॾीमहिल माण्हू तव्हांखे हुन नाले सां सुञाणंदा त उनजी ख़ुशी जो मज़ो ई अलॻि आहे बिल्कुलु बिल्कुलु हीअ सोसाइटी अव्हांजी नज़र में कीअं रही आहे सोसाइटी 5 आङुरियूं बराबरि न आहिनि ख़राबु माण्हू मिलिया सुठा माण्हू मिलिया किननि सपोर्ट बि कयो किननि किरायो बि सही पर सोसाइटी खे असां कीअं फेस कयूं था उहो डिपेंड थो करे असां जेकॾहिं सुठा आहियूं त सोसाइटी असां सां सुठी ज़बरदस्त अच्छा कुझु माण्हू ज़िंदगी में इंस्पिरेशन हूंदा आहिनि अव्हां त ज़िक्र करे चुका आहियो पंहिंजे उस्तादनि जो पंहिंजे वालिदीन जो छा कुझु अहिड़ा नौजवान आहिनि जेके अव्हां सां कॉन्टेक्ट में रहंदा आहिनि ऐं को मसइलो थिए थो त अव्हां सां शेयर कंदा सलाह वठंदा अमल बि कनि था बिल्कुलु आहिनि उन्हनि में हिकिड़ो ॾाढो सुठो ॻाईंदो बि आहे मुंहिंजो ईअं सम्झो त नंढड़ो कज़न आहे मनीष शर्मा उहो आहे उहो मतिलबु इहो आहे त उहो चवंदो आहे त चाचा तव्हां मुंहिंजा उस्ताद आहियो ऐं उनखां अलावा नंढड़ो आहे रोहन शर्मा ऐं दर्पण शर्मा इहे टई मतिलबु हिननि खे को बि कमु करिणो हूंदो आहे त इहे पहिरीं मूंखां पुछंदा आहिनि त वी आर डूइंग दैट ऐं उन्हनि खे असीं सुठी सपोर्ट कंदा आहियूं हू मुंहिंजा स्टेज ते मुंहिंजे गॾु पोयां बैकअप माइक में मूंसां गॾु ॻाईंदा बि आहिनि ऐं टई एडुकेटेड पर्सन आहिनि हिकिड़ो डॉक्टर आहे हिकिड़ो एंट्री टेस्ट जी तयारी करे पियो इंजीनियरिंग जी ज़बरदस्त ज़बरदस्त माना कॉन्टेक्ट सभिनीनि सां रहे थो बिल्कुलु ऐं माशाल्लाह एक्टिव बि आहियो कॾहिं कॾहिं डॉक्टर साहिबु ईअं थींदो आहे त हाणे थकिजी पियो आहियां हाणे मूंखे सुठो ब्रेक खपे अॼु ॾींहुं ताईं त न थियो आहे पर जेकॾहिं अगरि थियो त पोइ इहो थींदो आहे त बसि पोइ केॾा मतिलबु वरी उहा ई ॻाल्हि अची वेंदी नेचर लवर ते हलिया वेंदा आहियूं त पोइ हिकिड़ो रूह सुकून अची वेंदो आहे ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा उहो कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे कम में बेहदि ख़ूबसूरत हूंदा आहिनि उन्हनि जो कमु तव्हां ॾिसो त अव्हांखे उन्हनि जो कमु वणंदो उन्हनि जो किरदारु ॾिसो त अव्हांखे उन्हनि जो किरदारु वणंदो
उन्हनि जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾिसो त अव्हांखे उन्हनि जे ॻाल्हाइण जो अंदाज़ वणंदो ऐं वरी चवंदा आहिनि न त कॉल ऐं फ़ैल में तज़ाद न हुजे त ॻाल्हाइण सभु शयूं पंहिंजी जॻह ते पर वरी उन कॉल ऐं फ़ैल खे जॾहिं ॾिसिजे थो त उन में बि जॾहिं तज़ाद न हूंदो आहे त उहे इंसान यकीनन बेहद ख़ूबसूरत इंसान बणिजी वेंदा आहिनि ऐं सभ खां ख़ूबसूरत ॻाल्हि बि इहा आहे त तव्हांजे कॉल ऐं तव्हांजे फ़ैल में तज़ाद न हुजे। अच्छा डॉक्टर साहब, असां अक्सर अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं जेके वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे रहिया हूंदा आहिनि पर जॾहिं नज़र पवंदी आहे हक़ीक़त ते त ॾाढो ॾुख थींदो आहे। अहिड़ा माण्हू ज़िंदगी में आया? थोरो ब्रीफ कजो, सम्झ में न आयो ॻाल्हि। लाइक कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॻाल्हाईंदा बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में आहिनि, हू प्रिटेंड कंदा आहिनि त हीअ बि शइ हिन तरह ख़ूबसूरत आहे, हीअ बि शइ हिन तरह ख़ूबसूरत आहे ऐं पंहिंजो जेको उन्हनि जो हक़ीक़त में जेको उन्हनि जो मिज़ाज हूंदो आहे हू बि ॾाढो ख़ूबसूरत ॾेखारे रहिया हूंदा आहिनि पर उन्हनि जी जॾहिं रियलिटी ॾिसण जे लाइ मिलंदी आहे न त पोइ थोरो शॉक माण्हू थी वेंदो आहे। बिल्कुलु अहिड़ा माण्हू बिल्कुलु आया जेके ईअं सम्झो त पंहिंजा ई हूंदा आहिनि। उहे सही, उहे चवंदा आहिनि न मूं पक सुञाता पंहिंजा हुया, वाह, धारियुनि सां गॾु दाड़े में, हा, त उहे पंहिंजा हुया पर उन्हनि जे लाइ ताहिरा तव्हां पंहिंजो लेवल अहिड़ो ठाहियो त हू पोयां तव्हांखे साराइनि ऐं सोचनि त यार असां हिन जे बारे में छा चयो ऐं अॼु ई छा आहे। जी, सो अहिड़ा माण्हू काफ़ी हुआ ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ अॼु गोविंदा उहो ई आहे जेको आहे। सही, बिल्कुलु। अच्छा जी, अॼु पूरे प्रोग्राम में डॉक्टर साहब बि मौजूदु रहिया ऐं उन्हनि जा म्यूज़िशियन्स, उन्हनि जा साथी असां सां गॾु मौजूदु रहिया। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में कीबोर्ड प्ले कयो था, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में शिवा तव्हां ढोलक प्ले कयो था ऐं ॾाढो सुठो लॻो ऐं स्लोली जॾहिं तव्हां ढोलक वॼाए पिया अव्हांजो हिन तरफ़ म्यूज़िक त प्रोग्राम में हिकिड़ी जान अची वई। डॉक्टर साहब, अॼु जे प्रोग्राम में अव्हांजी अपीयरेंस रही, सुबुह महिराण प्रोग्राम अव्हांजे लाइ कीअं रहियो? ॾाढो ज़बरदस्त, डायरेक्टर साहब तमामु प्यारा, तव्हां जेके होस्ट उहो बि ॾाढा ख़ूबसूरत इंसान आहियो, तव्हां एडुकेटेड पर्सन। एक्चुअली मूं काफ़ी मीडियाज़ ते ॾिठो आहे उते जेके होस्ट हूंदा आहिनि या डायरेक्टर हूंदा आहिनि हू थोरो पंहिंजी तबियत जा मालिक हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे मतिलबु असांखे इहो हूंदो आहे त जॾहिं हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु माण्हू वञे त हुनखे जेकॾहिं का साम्हूं टॉकिंग पढ़ियलु लिखियलु थी वञे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। जी हा, एंड यू बोथ आर द जैम फॉर मी, आई फील रियली ब्लेस्ड। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तमामु सुठो लॻो, तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। आख़िर में तव्हां मैसेज ॾींदव असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ ऐं मैसेज छा हूंदो? मैसेज इहो हूंदो त महिनत कजो, पढ़जो, इल्मु पिराइजो ऐं ईअं ई अॻिते वधंदा रहिजो, पंहिंजे माइटनि जी, पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कजो, तव्हां ज़िंदगी में को बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा। ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत मैसेज ऐं इन शयुनि खे सम्झण जी यकीनन बेहद ज़रूरत आहे अॼु जे नौजवान खे। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदो। वेंदे वेंदे अव्हां ताईं कुझु ख़ूबसूरत का शाइरी जेका अव्हांजी सिलेक्टेड हूंदी उहा अव्हां ॻाईंदव ऐं यस यकीनन आवाज़ु ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो गोविंदा शर्मा साहब जिन जो। जी बसि हिकिड़ो जेको ट्रेंडिंग सेरा आहिनि, वाह वाह सुहिणा तुंहिंजो सिंगार, वाह वाह ज़बरदस्त, ऐं उनो थोरो मैशअप तव्हां सभिनी व्यूअर्स जे नाम। ओके। वाह वाह सुहिणा तुंहिंजो सिंगार, तुंहिंजी गिचीअ में सोनू हार, ओ मुंहिंजो यार भले भले, ओ भले भले भले, दिलदार भले भले, ओ भले भले भले। वाह 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 सुहिणा तुंहिंजो सिंगार, तुंहिंजी गिचीअ में सोनू हार, मुंहिंजो यार भले भले, ओ भले भले भले। कंहिंखे घर जी लॻी, कंहिंखे सर जी लॻी, अॼु ॾींहुं तुंहिंजो मूंखे तुंहिंजी लॻी। चरिया चरिया तोला दिल चरिया, चरिया चरिया तोला दिल चरिया, चरिया चरिया। जानी तोखे कहिड़ी ख़बर, राणा तोखे कहिड़ी ख़बर, सोना तोखे कहिड़ी ख़बर, प्यारा तोखे कहिड़ी ख़बर, लॻिया लॻिया। अहिड़ो सजण मूंखे छो पियो वणी, अहिड़ो सजण मूंखे छो पियो वणी, ॾाढो वहे वणी मुंहिंजी दिलि वहे खणी, ॾाढो वहे वणी मुंहिंजी दिलि वहे खणी।
वरी मेला नसीबन जा, वरी खुशियूं नसीबन जूं। अॼु ॾींहुं खुशी है जो अॼु प्यार जो पाकर पा, ओ वरी मेला नसीबन जा, वरी खुशियूं नसीबन जूं। ओ जमालो बाबा जमालो, ओ जमालो बाबा जमालो। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे। दिल से तुझको दावत है कबिया हो पासे हमारे, दिल से तुझको दावत है कबिया हो पासे हमारे। हम सिंध में रहने, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे। ओ जाना रे, ओ जाना रे, आजा 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 जाना रे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे।